Hello, Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीक ठाक आहियो ख़ैर ख़ैरियत सां आहियो ऐं सीरियसली मां तव्हां सभिनीनि खे ॾाढो मिस कयो ऐं पंहिंजे शो खे तमामु घणो मिस कयो पंहिंजे व्यूवर्स खे पंहिंजी सॼी रंगन भरी शाम जी टीम खे तमामु घणो मिस कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह वी आर बैक विद द बैंग ऐं ॿी ॻाल्हि इहा त कल्ह माशाअल्लाह सां 14 ऑगस्ट हुयो ऐं अॼु जेको आहे मां सोचियो त वाई नॉट अॼु थोरा ग्रीन कपिड़ा पाए करे पंहिंजे पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कजे छो त कल्ह त घर में ई वेठा हुआसीं ऐं माशाअल्लाह सां तव्हां असांजी ट्रांसमिशन बि ॾिठी 75 साल माशाअल्लाह सां पाकिस्तान खे आज़ादु थींदे थी विया आहिनि तव्हां सभिनीनि खे जश्न आज़ादी जी तमामु घणियूं मुबारकूं हुजनि ऐं उन खां अलावा इहो त ज़रूरु चवणु चाहींदसि शोभी भाई एज़ यूजुअल भंड हणंदो एॾनि ॾींहंनि खां पोइ आयो आहे न सो छॾींदासीं कोन बिल्कुलु जहिड़ो आहे शोभी भाई सां सो चवणो इहो आहे त हिकिड़ो त बारिशूं ऐं अलाह साईं रहमत वारी बारिश हर जाइ ते करे छो त हालात एतिरा बुरा थी चुका आहिनि जो हींअर जेकॾहिं मां अचां पई ऑफिस त मां ॾिसां पई सिर्फ़ु जाइ ते खॾा जाइ ते पाणी बीठल आहे पर इहो बि थैंक्स टू सिंध गवर्नमेंट जेका हर दफ़े मतिलबु सिंध गवर्नमेंट खे बुरो चयो वेंदो आहे त सिंध गवर्नमेंट अहिड़ी अल्हम्दुलिल्लाह सिंध गवर्नमेंट करे ॾेखारियो ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजो पाण खे प्रूफ कयो आहे त हिन दफ़े जेको पाणी निकितो आहे जीअं बारिशूं थियूं आहिनि जाइ ते मशीनरीज़ हुयूं जाइ ते पाणी कढियो वियो आहे हींअर बि जेके प्लॉट्स आहिनि उन्हनि में पाणी हुयो बाक़ी जेके रोड्स हुआ उहे मूंखे क्लियर नज़र आया सो गवर्नमेंट एतिरी बि बुरी न आहे असांजी जेकॾहिं थोड़ी देरि थिए थी का शइ थिए थी त इंसान खे सब्र करणु घुरिजे ऐं वाइवेला न मचाइणु घुरिजे छो त लास्ट जेके जुलाई में बारिशूं थियूं हुयूं त उन खां पोइ तव्हां पाण बि ॾिठो हूंदो न्यूज़ वग़ैरह में सीएम साहब पाण जेके बि मिनिस्टर्स हुया उहे पाण बीठा हुया बारिशुनि में पाणी जे हेतिरो गोॾनि जेतिरो पाणी हुयो ऐं पाण बीही करे सॼो साफ़ सफ़ाइयूं करायूं हुयूं आहिनि हींअर बि इदारा कमु कनि था पर ॻाल्हि इहा आहे त किथे किथे मशीनरीज़ नथियूं पहुची सघनि उन जो रीज़न इहो आहे हिकिड़ो ट्रैफ़िक हिकिड़ो वॾा खॾा ऐं पाणी उते शदीद आहे छो जो ख़बर नथी पवे त अॻिते जेकॾहिं वेंदासीं त मतां मशीन किरी पए मतां को जानी नुक़सानु थी वञे जानी नुक़सान त इलाही थिया आहिनि पर ख़ुदा न ख़ासिता अञा बि काई अहिड़ी वॾी ॻाल्हि थी वञे त उन्हनि जे करे उन्हनि जाइ ते पहुचण में थोरी मुश्किलात थियनि थियूं पर इंशाल्लाह सभु कुझु बहितर थी वेंदो ही मॉनसून जेको अॼु थोरो साइड इफ़ेक्ट्स आहिनि उन जा हली रहियो आहे पर सुभाणे खां जेको इफ़ेक्ट करण वारो आहे 16 खां 18 ऑगस्ट ताईं जो इन जे बारे में इहो था चवनि त काफ़ी स्ट्रॉन्ग आहे सिस्टम त एहतियात कयो छो त कुझु ॾींहं पहिरियां जेके बारिशूं थियूं आहिनि कराची में ऐं सॼे सिंध में जिथे बि बारिशूं थियूं आहिनि ख़तरनाक वारी बारिशूं थियूं आहिनि ऐं मां इहे बारिशूं मां कॾहिं इन टाइप जी कराची में या हैदराबाद में इहा बारिश न ॾिठी छो जो मां हैरान थी वई हुअमि इहे बारिशूं असां नॉर्दर्न एरियाज़ में ॾिसंदा हुआसीं हाणे असांजे सिंध में इहे बारिशूं थी रहियूं आहिनि छो त क्लाइमेट चेंज थी रहियो आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे इहा एवरीबडी लाइक ईअं चवनि था त हींअर जेको क्लाइमेट आहे असांखे जेको आहे तयारु थियणु घुरिजे छो जो ईंदड़ वक़्त में ही कराची खे सिंध खे तमामु घणो इफ़ेक्ट कंदियूं बारिशूं छो त ग्लोबली तव्हां ॾिसो जेकॾहिं त यूरोप में अमेरिका में उते हिन मौसम में शदीद गर्मी थी वई आहे जो माण्हुनि परेशान थी करे बीचिस जो रुख़ कयो आहे ऐं उते एतिरी हद ताईं ख़ुश्की थी वई आहे जो हुननि जूं ज़मीनूं ख़ुश्क थी वियूं आहिनि उन्हनि में ॾारूं पइजी वियूं आहिनि ऐं उन खां पोइ उते इलेक्ट्रिसिटी जो बहिरान थी वियो आहे उते असां सोचे नथा सघूं त अमेरिका या यूरोप में लाइट वेंदी हूंदी उते लोड शेडिंग बि थी सघे थी पर उते थिए थी हाणे उते लोड शेडिंग थिए थी लाइट वञे थी ऐं उते टाइमिंग्स करे छॾिया अथनि त हेतिरे टाइम खां हेतिरे टाइम ताईं लाइट वेंदी उतां जा माण्हू परेशान आहिनि त हीउ छा थी रहियो आहे इहो अलाह जी कुदरत आहे असां पंहिंजे ख़ुदा जी कुदरत खां डिनाए नथा करे सघूं हा बाक़ी इहो ज़रूरु चवंदसि त हीउ वक़्तु अहिड़ो आहे जो हिक ॿिए जो साथ ॾियो परेशान थियणो न आहे
अल्लाह साईं खां माफ़ी घुरो, अलाए कहिड़ो वक़्तु अचण वारो आहे, कहिड़ो वक़्तु अची रहियो आहे, असांखे ख़बर कोन्हे, छो जो ही अनएक्सपेक्टेड बारिशूं आहिनि। मॉनसून जेका बारिश जेका थींदी आहे, असांजा वॾा चवंदा हुआ, मूंखे यादि आहे, हे जेके सावणी जा जेके मींहं हूंदा आहिनि न, इन्हनि खां पनाह घुरंदा कयो। हीअ जेके सावणी जा जेके बारिशूं जेके हूंदियूं आहिनि, सही चवंदा हुया वॾा। सो एहतियात तमामु ज़रूरी आहे। असांजी गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि, थोरी देरि में तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु केरु आहिनि। उन खां पहिरियों शोभी भाई जी मां क्लास वठणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण। और मुझे बड़ा ज़बरदस्त एक आपकी बहुत अच्छी बात लगी कि हम सारा ब्लेम गवर्नमेंट को कर देते हैं, लेकिन ऐसा नहीं है। हमें ख़ुद सोचना चाहिए कि हम जो कर रहे हैं वो क्या ठीक है या गलत है, क्योंकि हम अपने घर में कचरे का एक बंडल बनाते हैं और उसे बाहर फेंक देते हैं। पानी की लाइन हम खुद ही खोद देते हैं, उसके बाद छोड़ देते हैं। तो ऐसा नहीं है कि सिर्फ गवर्नमेंट के इश्यूज़ हैं, ये हमारे अपने भी हैं। अगर हम, वो कहते हैं ना कि खुद संवारो पाकिस्तान संवारो, अगर हम खुद सही हो जाएंगे तो सब कुछ बेहतर हो जाएगा। और मैं बिल्कुल ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह। मुझे उम्मीद है कि आप मुझसे बिल्कुल भी नाराज़ तो नहीं बहुत नाराज़, सीरियसली व्यूअर्स तव्हां बि नाराज़ हूंदा शोभी भाई सां, छो एतिरनि ॾींहंनि खां हिकिड़ो त अचे न पियो, बिज़ी हुयो, तबियत ठीक न हुई, वो हिननि खां पुछूं था। आपको सब ने मिस किया, हमारे व्यूवर्स ने भी मिस किया, और सब कह रहे थे कि आपकी क्लास होनी चाहिए। तो आज आपकी लाइव क्लास करें या बाद में करें? मेरे ख्याल में बाद में कर लेनी चाहिए। लाइव में देखिए बड़ों के साथ बिल्कुल ये अच्छी बात नहीं होती। नहीं, जो हमारे बड़े बड़े जो भी हैं, सबसे पहले तो अली गुल भट्टी भा, अगर आप शो देख रहे हैं तो आप ज़रूर इनकी क्लास लीजिएगा। और दूसरी बात ये किरण कि रहमत वाली बारिश अल्लाह करे कि बिल्कुल हो। अब भी रिसेंटली ये है कि जो बारिशें हुई हैं उसमें एक इन्फेक्शन लोगों को हुआ है, एलर्जी वगैरह, ये मुझे भी हुआ है। तो मैं ये कहूँगा कि जी बिल्कुल नहाएं, मगर बेहतर है कि घर में ठीक से नहाएं, शैम्पू वगैरह लेके। नहीं, वैसे तो सॉरी आपकी बात काट रही हूँ, वो तो चवंदा आहिनि त मींहं जेके आहिनि उन्हनि में विझणु खपे, छो त जेके बि बीमारियूं या जेको बि बुखार या काई बि अहिड़ी एलर्जी वग़ैरह थींदी आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे, छो जो ही नेमत हूंदी आहे, बारिश नेमत आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं चयो त हुज़ूर पाक तव्हां पंहिंजे जिस्म तां ही कपिड़ो छो हटायो? त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे आसमान ते ॾिठो ऐं उन्हनि चयो त तोखे कहिड़ी ख़बर त हीअ मुंहिंजे रब खां थींदी आई आहे, इन करे मां हिन खे हटायो आहे पंहिंजे जिस्म तां, त हीअ मुंहिंजे जिस्म ते किरे ऐं मूं ते जेको आहे हिन जो सवाबु थिए। सो बारिश त नेमत आहे अल्लाह जी तरफ़ां। त ही गंदगी जेका आहे या आसे पासे में जेके हालात आहिनि, जेके शयूं आहिनि असांजूं पंहिंजूं क्रिएट कयल आहिनि, त बराए महिरबानी करे कंहिंखे बि ब्लेम ॾियण खां पहिरीं इहो सोचो त हीउ जेको कचिरो मां फिटी कयो आहे, हीउ मुंहिंजे लाइ, मुंहिंजे ॿारनि जे लाइ, मुंहिंजे घर भाती जे लाइ, मुंहिंजे पाड़े वारे जे लाइ, या साम्हूं कोई बि जेको रहे थो, या मुंहिंजे ॿियनि माण्हुनि जे लाइ। अगरि त सिहत उन सां सुठी थिए थी त पोइ गंद जो ढेर करे छॾियो, ऐं तव्हांखे लॻे थो त हीअ वाक़ई गंदगी सां जरासीम फैलिजनि था, मच्छर थियनि था, मक्खियूं थियनि थियूं, बीमारियूं फैलिजनि थियूं, इन्फेक्शन्स थियनि था, वायरसिस थियनि था, त पोइ बराए महिरबानी करे सफ़ाई कयो। जेकॾहिं जमदार नथो अचे, गलियुनि जी सफ़ाई नथो करे, अल्लाह साईं तव्हांखे हथ पेर ॾिना आहिनि, घरनि में ॿुहारा बि आहिनि, घरनि में पाणी बि आहे, हाणे त पाणी आहे हर जाइ ते, पाणी तव्हां सेव करे रखो, पाणी सां थोरो हारे करे वाइपर बि करे सघो था। पंहिंजे घर खां सफ़ाई शुरू कंदा त पंहिंजे मुल्क, पंहिंजे घर खे साफ़ तव्हां कंदा। सो इन्हनि ॻाल्हियुनि खे अॻिते वधाईंदासीं, पर मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु अॼु हिते ज़बरदस्त गेस्ट आहिनि। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी असांखे लाइव कॉल्स करे सघो था। असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि फ़रियाल बशीर शेख, वाइस पर्सन आरबी वेलफेयर फाउंडेशन, रजिस्टर्ड इन सिंध। ही जेका NGO आहे माशाल्लाह सां 9 सालनि खां वठी कमु करे रही आहे एजुकेशन, एम्प्लॉयमेंट इन बैड हेल्थ ते, यानी जेका हेल्थ जा जेके बि इशूज़ हूंदा आहिनि उन्हनि ते। ऐं माशाल्लाह सां ही जेको आहे नोटबुक, स्टेशनरी, यूनिफॉर्म, इहे सभु प्रोवाइड करे रहिया आहिनि। ऐं जेके बि असांजी भेनरूं हुजनि या भाउर हुजनि जिन खे रोज़गार जी तकलीफ़ आहे, त ही कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजे स्कीम जे ज़रिए, प्रॉपर जेका हिननि जी रोज़गार स्कीम आहे उन्हनि जे ज़रिए उन्हनि खे इंडोर या आउटडोर कुझु न कुझु प्रोवाइड कनि, चाहे उहे कुकिंग हुजे, स्विंग हुजे या एक्सेट्रा एक्सेट्रा। ऐं माशाअल्लाह सां हिननि जी जेका RBS वर्किंग सॼे सिंध में कमु करे रही आहे, लाड़काना में, थर, बदीन, घोटकी, शिकारपुर, नूरियाबाद ऐं उन खां अलावा कराची जे डिफरेंट एरियाज़ में। हिकिड़ो ॿियो हिननि जो तमामु जल्द प्रोजेक्ट अचण वारो आहे नूरियाबाद
सुपर हाईवे ते सजाद रेस्टोरेंट वज़ीर ॻोठ उते आहे, त उते जल्द हिकिड़ो नयो प्रोजेक्ट हेल्थ प्रोजेक्ट स्टार्ट थियण वारो आहे। मे बी सुभाणे शायदि हुन जे ऑर्गेनाइज़ेशन सां कुझु मीटिंग वग़ैरह बि हुननि जी आहे। सो फरियाल खे वेलकम कंदासीं, हिननि सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो अदी, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। पहिरियां त तव्हांखे पाकिस्तान जूं 75वीं सालगिरह तमामु घणी मुबारक हुजे, छो जो तव्हां बि माशाअल्लाह सां हिसो आहियो पाकिस्तान जो। माशाअल्लाह, तव्हांखे बि खोड़ सारनि खे मुबारक, पूरे पाकिस्तान खे मुबारक। ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। सो इहो ॿुधायो त माशाअल्लाह 75 साल थी विया, तव्हांजी त हाणे ज़ाहिर आहे एतिरी उमिरि न आहे, पर जेका बि तव्हां पंहिंजी एज नंढे हूंदे खां जेका हींअर वक़्तु ताईं जेका तव्हांजी एज आहे, तव्हां पाकिस्तान खे ॾिसंदा आया आहियो, छा तव्हां फील कयो आहे? मतिलबु छा तव्हांखे महसूसु थींदो आहे? सभिनि खां पहिरियों त इहो चवणु चाहींदमि त बीइंग अ मुस्लिम, जंहिं मक़सदु लाइ इहो मुल्क अलॻि थियो त मुस्लमान आसानीअ सां ऐं आज़ादीअ सां पंहिंजे इस्लामी उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघनि। उन में असां ॾिसूं था त असां आराम सां पंहिंजे उन्हनि इस्लामी उसूलनि खे फॉलो कयूं था, छो जो क़ाइदे आज़म इहा ॻाल्हि चई हुई त असां पाकिस्तान जो इंतिख़ाब सिर्फ़ु हिकु ज़मीन जो टुकड़ो हासिलु करण लाइ न, पर हिकु अहिड़ी तजुर्बेगाह हासिलु करण लाइ कयूं था जिते इस्लामी उसूलनि खे असां आज़माए सघूं, उन्हनि खे असां नाफ़िज़ करे सघूं। त उहे सभु शयूं असां पंहिंजे पाकिस्तान में, उन खां अलावा तालीम ते असां ॾिसूं था त खोड़ सारा वॾा वॾा इदारा असांखे मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे हिसनि में मिलनि था, जीअं कराची यूनिवर्सिटी थी, जामशोरो यूनिवर्सिटी थी, सिंध यूनिवर्सिटी थी, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी थी, मुख़्तलिफ़ इहे इदारा आहिनि जिते असां तालीम हासिलु कयूं था। हाणे अॻिते हिन पाकिस्तान खे संवारण लाइ हाणे तव्हां पाण चयो त सॼो असां बोझ गवर्नमेंट ते न विझूं, पाण बि कुझु ज़िम्मेदारियूं खणूं, त राइट नाउ जेका मौजूदा सूरत हाल आहे उन में इहे असां ॾिसूं त असांखे अॻिली 14 अगस्त ताईं, मुंहिंजो ज़ाती तौर ते इहो हूंदो आहे त असां हर अहिड़े पाकिस्तान जे तारीख़ी ॾींहं ते पंहिंजो पाण सां इहो अहद कयूं त मां बीइंग अ पाकिस्तानी अॻिली 14 अगस्त ताईं पाकिस्तान खे अहिड़ो छा तोहफ़ो ॾियां, छो जो नॉर्मली अगरि कंहिं इंसान जी बर्थडे थींदी आहे त उहो इहो एक्सपेक्ट कंदो आहे त असां हुनखे गिफ्ट ॾियूं। पाकिस्तान मां बि असां मतिलबु पाकिस्तान बि असां इहो एक्सपेक्ट थो करे त हर 14 अगस्त जो मुंहिंजो हर हिकु पाकिस्तानी, सिर्फ़ु गवर्नमेंट या कोई ॿियो इदारो न, पर हर हिकु पाकिस्तानी मूंखे का न का, भले नंढे पैमाने खां शुरूआति करे का न का नंढी गिफ्ट ॾे। पोइ असां पंहिंजे पाकिस्तान खे सभिनि खां पहिरियों पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे मुआशिरे खां ई इन ॻाल्हि खे शुरू कयूं त हीअ 14 अगस्त गुज़री वई, अॻिली 14 अगस्त ताईं असां अहिड़ो कहिड़ो कमु कयूं, चाहे पढ़ी लिखी करे, सोशल वर्क करे, कंहिं बि शोबे में बहितरीनु कारकर्दगी ॾेखारे, अहिड़ो कहिड़ो कमु कयूं जो पाकिस्तान खे असां कुझु ॾेई सघूं। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई, ऐं वाकई असांखे इहो सोचणु घुरिजे त हीअ 14 अगस्त त गुज़री वई, पर हाणे नेक्स्ट छा करिणो आहे। सो वक़्तु अञा वियो न आहे, सोचणु शुरू कयो अॼु खां ई, ऐं फ़ैसिलो कयो त पंहिंजे मुल्क, पंहिंजे पाकिस्तान सां तव्हांखे कीअं वफ़ा करणी आहे, कीअं उन जे बहितर फ्यूचर जे लाइ, मुस्तक़बिल जे लाइ तव्हांखे कुझु न कुझु करिणो आहे। हीअ जेके नंढा नंढा ॿार जेके अॼुकल्ह जेके असांजा आहिनि, इहे असांजो सरमायो आहिनि, पंहिंजे ॿारनि खे एजुकेट कयो, हीअ अॻिते हली इन्हनि खे ई मुल्क संभालणो आहे। पंजाब असेंबली में जेके कल्ह टियों ॾींहुं जेका ॻाल्हि थी, कुझु स्टूडेंट्स हुया ऐं जेके ॿार आया, डिबेट्स कयूं उन्हनि, मां सीरियसली मां ॾाढो मतिलबु इंस्पायर थियमि ॿारनि जी, यकीननि तव्हां सभिनीनि बि ॾिठो हूंदो, मां ॾाढी इंस्पायर थियमि, तव्हां बि ॾिठो हूंदो। ॿारनि जेके सुवाल कया उहे शायदि असां सोचे बि नथा सघूं। असां वेठा आहियूं, चैनल्स ते वेठा आहियूं, कमु कयूं था, पंहिंजे मुल्क लाइ कुझु न कुझु करण जी कोशिशि कयूं था, पंहिंजी सिंध जे लाइ कुझु न कुझु करण जी कोशिशि कयूं था, पर उहे मासूम ॿार 6 क्लास जा, 7 क्लास जा, 8 क्लास जा, मैट्रिक जा ॿार, हुननि जा ज़हन माशाअल्लाह, तव्हां पाण सोचो जॾहिं ही वॾा थींदा ऐं उन क़ाबिल थिया ऐं वॾा वॾा इहे थिया, पंहिंजा पॉलिटिशियंस थिया, त किथे वञी असांजो मुल्क बीहंदो। सो इंशाअल्लाह उमेद अल्लाह में ई आहे। वक़्तु थियो ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, मैं ताज़ा हाजिर आई हूँ। वैसे ये कौन सा म्यूज़िक था?
ये नाज़िया सिंह का गाना है बेसिकली, उसका इंट्रोडक्शन है बूम बूम का। ठीक है, तो वो बूम बूम ये अच्छा बूम गाना बूम है, लग रहा था। बूम बूम। चले अदी फरियाल असां सां गॾु हिते मौजूदु आहे। अदी पहिरियां त मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि, हिन वेलफेयर खे तव्हां कीअं स्टार्ट कयो, केतिरो टाइम थियो, ऐं अहिड़ी कहिड़ी तव्हांजे माइंड में ॻाल्हि आई जो तव्हां हिन सफ़र खे अॻिते खणी आया? स्टार्ट हिन जो ईअं थियो जो मां 7 क्लास में हुयमि गवर्नमेंट स्कूल में। उते असां इहो था ॾिसूं त गवर्नमेंट में मां ख़ुदि जंहिं महिल पढ़ां पई त उते बुक्स असांखे गवर्नमेंट ॾिए पई। पोइ जेके नोटबुक्स असांखे टीचर्स चयूं त तव्हां घरां परचेस करे अचो, सभिनि खां पहिरियों जेको ओरिजिन आहे उहो इहो आहे। त उहे हाणे 8 क्लास ताईं तव्हांखे ख़बर आहे त 8 असांजा सब्जेक्ट हूंदा आहिनि, उन लाइ असांखे 8 रजिस्टर ई वठणा पवंदा आहिनि। पोइ उहे 8 रजिस्टर हेॾा मोटा मोटा टीचर्स जी डिमांड हुजे त तव्हां रजिस्टर्स वठी अचो। उन खां अलावा हर साल यूनिफॉर्म चेंज कयो। इहा त ख़ैर स्कूल वञण जो ज़ोर न हुयो, पर प्रॉपर तरीक़े सां हिकु मतिलबु साफ़ु सुथरी यूनिफॉर्म लाइ अगरि असां हर साल ऐं 2 सालनि में यूनिफॉर्म पंहिंजी चेंज कयूं त उहो बहितरु हूंदो आहे। उन स्कूल में अहिड़ियूं स्टूडेंट्स बि अचनि, कुझु मुंहिंजे पाड़े जूं, कुझु ॿियूं जंहिंजो माना इलाही लेट थी वेंदो, उनजो कोर्स न ईंदो हुयो वीचारनि जो, उन्हनि जी यूनिफॉर्म न चेंज थींदी हुई, नंढी नंढी स्टेशनरी वग़ैरह थी उहा उन्हनि वटि न हूंदी। ऐं इन खां बि अगरि मां तव्हांखे नंढी ॻाल्हि ॿुधायां, ब्रेक टाइम जंहिं महिल स्कूल में थींदी आहे उन्हनि वटि पॉकेट मनी बि न हूंदी त उहो ॿाहिरि वञी लंच कनि। एतिरे क़दुरु इहा ॻाल्हि आहे। नॉर्मली अगरि इहा ॻाल्हि असां कंहिंखे ॿुधायूं था त उहे चवंदा आहिनि इहे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं त हिकु मिडिल क्लास फैमिलीअ जे खे असांखे तारुफ़ कराईंदियूं आहिनि त हिननि जे घर में छा अहिड़ी एतिरी कंडीशन आहे। पर पॉइंट इहा आहे त उहे कंहिंखे ॿुधाइनि न पियूं, उहे कंहिंखे ॾेखारनि न पियूं। मां ईअं नथी चवां त उहे ग़रीब आहिनि, ग़रीब असांजे माशरे में खोड़ सारा आहिनि, पर हिते उहो त सुवालु अचे त ग़रीब कहिड़ी कैटेगरी जो ग़रीब आहे। उहो मिडिल क्लास ऐं नीडी फैमिली जो ग़रीब हुयो जेको कंहिंखां घुरंदो न आहे, कंहिंखे ॾेखारींदो न आहे। जिते मुंहिंजी रिहाइश आहे उते हेठि ग्राउंड फ्लोर ते असांजी हॉस्पिटल आहे, मथे असांजो घरु आहे। उते असांजी माना फाइनेंशियल जो पूरो उहो ई ज़रियो हुयो त असां पूरी उहा माना ॾिनी हुई रेंट ते। पोइ बल्कि रेंट ते त न ॾिनी हुई, माना डॉक्टर्स जे हुन ते अंडर में हुई, त 50-50 जो हिसाबु हुयो। उते असां इहो पिया ॾिसूं त उहा असांजी जेका क्लिनिक आहे उहा लेबर क्लास एरिया में। उते अहिड़नि माण्हुनि जो अचणु जंहिंजी कंडीशन ॾिसण में बिल्कुलु फिट एंड फाइट, पर रिसेप्शनिस्ट जो अची वञनि खे इहो चइणु त डॉक्टर खे चओ इन इलाइक़े में थो रहां, तव्हां थोरो जो न मूंखां माना डिस्काउंट कयो या ओधर कयो। हाणे तव्हां कॾहिं ज़िंदगी में ॿुधियो हूंदो हॉस्पिटल में वञी डॉक्टर कॾहिं उधार कंदो, पर हुननि जी इहा रिक्वेस्ट हुई त बाबा पाड़े जो हॉस्पिटल आहे, मालिक जो असांजो दोस्त आहे। इहे नंढा नंढा असां स्कूल खां पोइ मां उन ई हॉस्पिटल में उते ई वेंदी हुअमि, छो जो मुंहिंजी वालदा त आहे न, उते जेके बि लेडीज़ जेंट्स डॉक्टर्स हुया उन्हनि सां असांजो फैमिली माना रिलेशन्स हुया, फैमिली टर्म्स हुया। उन्हनि सां इहे वेहण, इहे सभु शयूं ॾिसण त यार अहिड़ा माण्हू बि असांजे माशरे में आहिनि। अच्छा इदारा उन वक़्तु बि हुया पर उन्हनि जो कमु अॼु ताईं बि जेके आहिनि मानियूं सिर्फ़ु असां खाराईंदा आहियूं, कंहिंखे कैश ॾेई, कंहिंखे कपिड़ा ॾेई असां जान छॾायूं। उहे माण्हू नथा वठी अचनि जेके एक्चुअली मिडिल क्लास। इन करे असां चओ त असां अहिड़े माण्हू जी हेल्प कयूं जेके अॻियां ॿुधण त ॾाढी परे जी ॻाल्हि आहे, अचनि ई नथा कंहिंजे अॻियां, शो ऑफ नथा कनि त असां ग़रीब आहियूं। अहिड़नि माण्हुनि जी असां हेल्प में असां सभिनी खां पहिरियों नंढा नंढा जेके असांजे एरिया में इर्द गिर्द दुकानदार हुया उन्हनि खां थोरो थोरो जमा करे असां बि स्टार्ट राशन खाईंदा। शुरूअ जा 3 साल सिर्फ़ु राशन, रमज़ान ऐं ईद जा कपिड़ा, पर मज़ो न आयो न प्रोजेक्ट में। 3 साल थिया असां हिनखे कैंसिल करे छॾियो। छो? उहो इन जे करे हिते बि उहा ई ॻाल्हि थी अची वञे, उहो मुस्तहिक माण्हू न पियो अचे, उनजी हुज़ूर शनासी, उनजो ज़मीर इन ॻाल्हि जी इजाज़त न पियो ॾे यार मां हाणे वञी राशन वठां 1 महीने। वाइट कॉलर माण्हू आहिनि असांजे, अहिड़ी फैमिलीज़। त इन जे करे हाणे अॼु बि असां चओ इहो 3 साल अगरि असां ख़तमु करे छॾियो, बाबा हे त असां ज़ुल्म था कयूं। अगरि मुआशरे में सोशल चेंज आणणो आहे त मज़ो आहे अहिड़ो चेंज आणियो जंहिंसां आवाम पूरी अवेयर थी वञे। अॼु हिते मां हिकिड़ी कॉल वठंदसि, उन खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कहिड़ा हाल आहिनि भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह एतिरा त सुठा था लॻो, एतिरा प्यारा था लॻो, मुंहिंजी भेण, अलाह तव्हांखे पूरी नज़र को रखे। वॾी महिरबानी। ईअं ई अभी पंहिंजी सादगी में सुठी थी लॻे, सिंधी अजरक जो छा त रंग आहे ऐं छा त उनजी माफ़ियत आहे। ॿुधी जी अदा अजरक अभी ऐं जेको आहे सो अधे शोभी जे लाइ जेको आहे न हिकिड़ियूं 2 ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि। हिकिड़ी जेका आहे बचपन जी पंहिंजी ॿुधाईंदुमि, जेका ओरिजिनल ॻाल्हि थो ॿुधायां। जी जी त अभी ऐं नंढे हूंदे कमु चोर हूंदो हुओ, माना जहिड़ो बि अम्मा ऐं बाबा कमु चवंदा आहिनि त पोइ उहे कम ते मां उन ते न वेंदो हुउसि। हेॾे हेॾे लिकी माना टाइम निकिरी वेंदो, पोइ पहुचंदो, पोइ
रोज़ाना कान का सज़ा बाबा ॾींदो। पोइ हिकु ॾींहुं अम्मा छा कयो, जेको टीन न हूंदो आहे गे वारो 18 किलो वारो, उन में अम्मा सोटरी कपिड़ा विझी उनखे बाहि ॾेई सूंहो करे मुंहिंजो मथो उन में घुसे ॾेई छॾियईं। अदी पोइ त मूंखे एॾी तकलीफ़ थिए, ऐं छा ॿुधाए, मां वॾो होसि 15 सालनि जो होसि, 14 जो। मूंखे पोइ उहो ॾींहुं ॾियारो अदी ऐं न अॼु ताईं करे देर सां वियुसि, न कॾहिं कंहिंसां कूड़ आयुमि, न कॾहिं अफ़सान थियुसि। तो अधे छोबी जे लाइ हाणे छा चवां, को 3 ॾींहं हथ कयूं, अधे खे बि दुओ बुओ ॾियूं, ॿियो छा कयूं? हा न, मां इन करे तव्हांखे यादि कयो, मां चयो अदा तव्हां हमेशा कॉल कंदा आहियो, हे हूंदो ई न आहे। अदा शोबी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। शोबी भाई, मैं अभी आपके लिए, मेरी बाजी ने आज बोला है, अभी क्या बोले, आप हमारे प्यारे हो और महबूब हो हमारे, आप जैसे बंदा वैसे करे तो अच्छी बात नहीं है ना। नहीं, हमेशा होता ही हूँ मैं, और जाहिर है आप लोगों की वजह से ही हूँ, और बाजी की भी वजह आप से। हमारी वजह से, लेकिन आपका 1 घंटा ना हो ना, हमें ऐसे लगता है आप पूरा महीना नहीं आए। ये तो खैर आपकी मोहब्बत है, प्यार है, अल्लाह खुश रखे। अभी हिकिड़ी तव्हांखे मां सफ़ाई वारी ॻाल्हि ॿुधायां, असांजो हिकिड़ो माना अॼु खां 8-9 साल पहिरियों हिकिड़ो मेजर आयो, उबैद नासिर, मां नालो थो खणा, उन करे जो हुन कमु अहिड़ो कयो, जेॾी महिल सुबुह जो दफ़्तर ईंदो हो न अदी, त असां तक़रीबन 250 माण्हू स्टाफ हूंदो, जंहिंमें 75 खां 50 माण्हू अफ़सर हूंदा, ॿिया सभु हेठियां हूंदा हुआसीं। पोइ छा कंदो उहो अफ़सर पूरे पंहिंजे ग्राउंड में बीह पहिरियों हेठां कखनि जा तिलका कागज़ खणंदो हो पाण, मेजर साहब। पोइ अदी उहे अफ़सर सभु खणंदा, उन असां खणंदा। उन 1 साल में तव्हां मुंहिंजी भेण आयो, अवां ॿुधे पई, ऐं मां सलाम कयां थो उन मेजर साहब खे, हींअर किथे कर्नल हूंदो, उन दफ़्तर खे ईअं करे छॾियो जीअं शीश महल न हूंदो आहे, साफ़ अहिड़े तरीक़े सां। ऐं छा त उन दफ़्तर खे ठाहियो, को मिसाल ॾींदो हो कि अगर आप लोग यही कार्रवाई अपने घर में रखो तो इर्द गिर्द इंशाल्लाह कचरा नहीं होगा। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। उहा नसीहत जेका आहे, मूंखे तव्हांजी ॻाल्हि में यादि आई, त असांजो दफ़्तर अॼु ताईं उन्हनि 12 साल खां पोइ मुंहिंजे दफ़्तर में हींअर तव्हां वेंदव, तव्हां चवंदो किथे मां लंडन में अची विया, एॾो त साफ़ सुथरी रूटीन थी वई आहे असांजी हाणे ऑफिस में। जेको वञे थो माना पान जे लाइ हिकिड़ा जेके माण्हू खाइनि था उन्हनि लाइ दॿो रखियल, पर ग़लति थूके ई न, त हींअर उन जे मथां 50,000 रुपया जुर्मानो आहे, उहो रंग बि कराईंदो, 50,000 भरींदो। भाई इहो त इम्प्लीमेंट करणो पवंदो न। मां त चवंदी आहियां, मां त रड़ियूं थी कयां त भई पाकिस्तानी अवाम खे जाॻाइण जे लाइ गवर्नमेंट कुझु अहिड़ा फाइन्स रखे, कुझु इम्प्लीमेंटेशन थिए इन्हनि शयुनि ते, त असांजो मुल्क थोरो साफ़ सुथरो थिए। ऐं मुंहिंजी भेण, हिन महिल तव्हां जेको असां वटि 1992-93 में अहिड़ियूं बारिशूं आयूं जहिड़ियूं हींअर था थियूं हलनि। मां कराची में उस दौर में बि त अहिड़ियूं ई बारिशूं हुयूं, ऐं अभी एतिरो मींहुं बीहण खां पोइ गटर बंदि थी, कचरा, ऐं तव्हां छा ॿुधायां, जेको लंघी था वञूं हेठां कपिड़ा सलवार जेका आहे ख़राब थी वञे। सही ॻाल्हि आहे। पाणी हुजे न हुजे एतिरी चिकड़ आहे, उहो कंहिं कई आहे, पोइ ॿियनि कई, असां पाण भेण कयूं न, छापरूं खाइण पीअण उते उछलण, जेको घर में भाॼी जो छिलको जो थिए उहो खिड़की खां ॿाहिरि उछलण छॾियूं। बिल्कुलु असां पंहिंजे शहर जो, पंहिंजे घर जो ख़्यालु कोन था रखूं, जेको असांखे रखणु खपे। पर इते ई अधिकरण असां को जुर्मानो अख़्तियार कयूं था, सज़ा रखूं, सभु साफ़ कंदा। बिल्कुलु आहे, फाइन्स लॻनि न, बिल्कुलु ईअं ई आहे, फाइन्स लॻनि, ऐं जेको फाइन नथो ॾिए उनखे सज़ा ॾिनी वञे, 24 कलाकनि जे लाइ उनखे बंदि कयो वञे थाणे में, या 7 ॾींहंनि लाइ उनखे थाणे में बंदि कयो वञे। ॾिसो कीअं थो सिधो थिए। इहे शयूं थियनि न, मां त चवां थी त इहे शयूं थियनि। जेके नथा ॾेई सघनि, ठीकु आहे, मां सम्झी सघां थी हालात कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहिनि, पर जेकॾहिं असां इहे शयूं न कंदासीं त असां कॾहिं बि न सुधरंदासीं। बहरहाल अल्लाह हिदायत ॾिए सभिनीनि खे। थैंक यू सो मच भाउ, तव्हां कॉल कई असांजे प्रोग्राम में। जी अदी, तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। पोइ इहे अहिड़ा मुख़्तलिफ़ केसिस असां वटि आया। 3 साल मां तव्हांखे ॿुधायमि, असां राशन ऐं हुन ते ईदे कपिड़नि ते कमु कयो। पोइ हिन प्रोजेक्ट खे असां ख़तमु कयो। असांजी टीम वेठी टेबल मीटिंग ते, त बाबा इहो त मसइले जो हल न आहे। असां जेके माण्हू असां जेके शुरू में ॻोल्हिया, हिते त उहे अचनि ई नथा। उहे त वीचारा पंहिंजे घरनि में ई वेठा आहिनि, साफ़ सुथरा थी, हू पाण बि पंहिंजे ॿारनि खे घुमनि था, भले घर जे अंदरि जेको बि खाइनि था। राइट नाउ सिचुएशन अहिड़ी आहे त हिकिड़े स्टूडेंट वटि अगरि 20 या 25,000 जी मोबाइल आहे, या कंहिं घर में था वञूं असां, काई बेवा या खुला याफ़्ता एप्लीकेशन थी ॾिए कंहिं NGO में, त बाबा मूंखे ज़रूरत आहे, उनजे घर इंक्वायरी लाइ असां वञूं था, उनजे घर में LED लॻियल आहे, उनजे घर में टाइल्स मार्बल लॻियल आहे, त नॉर्मली अहिड़ियूं असांखे कंप्लेंट्स आयूं आहिनि। कोई बि ॿियो अगरि ईअं वञे थो इदारो, त बाबा तव्हांजे घर में त हीअ सेटिंग आहे, तव्हांखे छा ज़रूरत आहे। हाणे हिकु पढ़ियल लिखियल फैमिली आहे,
हुनजो हस्बैंड जंहिंमहिल जॉब में हुयो या जंहिंमहिल हयात हुयो, इहो सभु कुझु पंहिंजे ॿारनि लाइ पंहिंजी ज़ाल लाइ ठातईं। हाणे जॉब हुनजी टुटी वई, कारोबार तबाह थियो, हो फोत थियो, उहो पढ़ियल लिखियल माई घर जो सॼो सामान विकिणी पंहिंजे ॿार जो गुज़ारो त न कंदी न। इहे सभु शयूं हुनजी ज़रूरत आहिनि। शुरूअ खां ई हुनजा ॿार अहिड़े माहौल में पलिया आहिनि। हाणे अगरि उहा पाण महिनत लाइ घुरे थी ऐं असां हुनखे इहे अजीब क़िस्म जा एक्सक्यूज़िस ॾेई ऐं हुनजी हेल्प न कयूं त इहा त ग़लति ॻाल्हि आहे। इन करे असां इहो सिस्टम कढियो त सभिनि खां पहिरियों जेको मां ख़ुदि गवर्नमेंट में बि पढ़ां त असां इन्हनि पैसनि सां माना कलेक्ट करे करे असां नोटबुक्स ठारायूं। असां पोइ ही नोटबुक्स जेके फस्ट ईयर इंटर ताईं प्राइमरी खां वठी कॉपीज़ आहिनि उहे असां खणी न आयासीं। अहिड़े असां जेके रजिस्टर आहिनि ऐं ही जेके प्रैक्टिकल आहिनि इहे असां ठाराया। हाणे इन में तव्हां चवंदो छा हेल्प थींदी त हिकु अगरि माण्हू लेबर क्लास उनजे घर में 3-4 ॿार आहिनि, उहो गवर्नमेंट में बि पढ़ाए थो त उन जे 3-4 ॿारनि जा पूरे साल जा हे कोर्स, यूनिफॉर्म, शूज़, बैग, इहो अधु ख़र्चु बचियो त तव्हांजा ॿार कम से कम तालीम त हासिलु कनि न। कंहिं बि ॻाल्हि जी वजह सां तालीम त नथी छॾाए सघे। ॿियो उन खां पोइ इहो असां सिस्टम खोलियो त काई बि अहिड़ी लेडीज़ जेका ॿाहिरि नथी निकिरे कहिड़े बि रीज़न जी वजह सां, उन में बि ख़ासि करके उहा लेडीज़ जेका डिवोर्स या खुला थियल आहे उनखे, या बेवा आहे, या जेके हस्बैंड जी का सपोर्ट न आहे, या जंहिंजो हस्बैंड कमाए ई नथो, त उन्हनि खे असां अहिड़ा नंढा कम, बाबा अगरि तव्हां एजुकेटेड बि न आहियो त कोई मसइलो न आहे, हीअ कमु अथव। सिलाई ईंदी अथव? हा ईंदी आहे। सिलाई मशीन बि वठो, कपिड़ो बि वठो, सिबी असांखे ई ॾियो, ॾेई न छॾंदाऊं, उहो सिस्टम ख़तमु करे छॾियो। उनखे सेल करण वारो असांजो कमु आहे। करण वारा बि आहिनि, सेल करण वारियूं बि आहिनि। खोड़ सारियूं अहिड़ियूं लेडीज़ आहिनि जेके दुकान थियूं हणनि माशाल्लाह सां, नंढा स्टॉल्स थियूं हणनि, घरनि में थियूं विकिणनि, पंहिंजे घरनि में थियूं रखी विकिणनि, खाइण पचाइण जो कमु करे ॾियो। तव्हांजे इर्द गिर्द असांजो माण्हू वञी ॾिसी थो अचे, को पेट्रोल पंप आहे, को मोबाइल मार्केट आहे, उते वञी असांजो माण्हू ॻाल्हाए थो अचे, बाबा तव्हांजे पाड़े में हिकिड़ी लेडीज़ थी रहेव, तव्हां 10-12-13 लेबर आहियो, होटल तव्हां वञी घुरायो था न, उन ई क़ीमत में तव्हां घर जी मानी तव्हां हिन खां परचेस कयो। असांजे रेफरेंस ते असां विच में आहियूं वेलफेयर वारा, इहो कमु कयो तव्हां। ड्राई क्लीनिंग जो कमु कयो, नंढा यानी खोड़ सारा, पर एप्लीकेशन ॾींदी, NIC ॾींदी, इंक्वायरी थींदी। छो जो हाणे मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त खोड़ सारियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके न बि कमु करणो हूंदो आहे, जेके इररेस्पॉन्सिबल आहिनि। अहिड़ा केसिस बि असां वटि अचनि था, माना इररेस्पॉन्सिबल, सिंसियर न, फ्री जी शइ आहे हुनजो माना मिसयूज़ करणु, इहा असांखे अहिड़ा केसिस त आया हूंदा? पोइ जाम आया आहिनि, जाम। लखनि में असांजो लॉस थियल आहे, लखनि में। ठेला असां 25-25 जा, तव्हांखे मां जेके प्रोफाइल ॾिनी हुन में ख़ूबसूरत चार्ट जा, हलीम जा असां मर्दनि खे ॾिना आहिनि, ख़ूबसूरत ठाहे सफ़ा, उन में लाइटिंग करे, बल्बिंग करे, आरबी जो पूरो नालो हणी, हिकु लेडीज़ घर में ठाहे, हिकिड़ो उन ठेले वारे ते पुॼाए, ॿियो उनखे सेल करे, माना हिकिड़े उन में 3 माण्हुनि जा घर हली वेंदा, हलाइण वारो कोई हुजे। उहो बि घर वेठे आराम सां कमाईंदी, जेको पहुचाए त उहो बि अर्निंग करे, राति जो सरो विकिणी थाम औरत घर में अधु पैसा न केॾे विचें केॾे पाण करणु, वरी सुबुह जो उहो नयो पंहिंजो तयारु करे वग़ैरह। इहो जेको तव्हां सिस्टम जेको ॿुधायो ठेले वारो, ऐं उन में जेकॾहिं तव्हां चयो 3 मतिलबु घर हली वञनि, त उन्हनि जो डेली बेसिस जो उहो ख़र्चो निकिरंदो हूंदो? बिल्कुलु डेली जो निकिरंदो हूंदो। इहा त डेली जी थी न, माना हिकिड़ी हो थी करे जॉब न आहे न। कुझु वरी अहिड़ा बि कम आहिनि जेके असांखे हो था कनि, उहे वरी जॉब थी वेंदी मंथली। हीअ त नंढा रोज़गार आहिनि। छो जो जेके माण्हू हैंड टू माउथ आहिनि उन्हनि लाइ त मां सम्झां थी बेस्ट आहिनि। उहो डेली घर में काई शइ तयारु थी करे, हिकु माण्हू डेली वञी पुॼाए थो, हिकु माण्हू डेली थो विकिणे, राति जी हुन वटि अच्छी ख़ासी अर्निंग थी वेंदी। चाट जी थी वई, हलीम जी थी वई, उहा लोकेशन ॾिसी, जॻह ॾिसी थोरी महिनत करणी पवंदी आहे। असांखे अलाह सां इहे रिस्क ॾियण जो वाइदो त कयो आहे, पर ईअं त न चयो न त तव्हां महिनत न कयो। शुरूअ जे महीने में शायदि हुनखे तकलीफ़ अचे, 15 ॾींहं हफ़्ते में तकलीफ़ अचे, आख़िर त हुनजो रन थींदो। सुबुह थी उहो बिस्मिल्लाह करे, अलाह जो नालो वठी घर में अगरि स्टार्ट थी करे, अलाह त कंहिंजो हक़ न रखंदो न, बेशक, त उहा कंदी। पर तॾहिं जंहिं महिल माण्हू पाण शौर में हुजे, इहा ॻाल्हि मूंखे अनफॉर्चुनेटली चवणी पवंदी। खोड़ सारी असां सिंध जे लाड़काणे, पन्नो, घोटकी, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विया आहिनि। असां वटि अधु केसिस अहिड़ा पिया अचनि जेके माण्हू माना एतिरा हुअनि, इन में उन्हनि जी ग़लती न आहे, कंहिं बि हुनजी आदत ख़राबु थियल आहे। असांजो जंहिं महिल उधारो वियो त हुननि असां मां इहो एक्सपेक्ट कयो त असां सिर्फ़ु उन्हनि खे राशन ॾेई, कपिड़ा ॾेई हलिया वेंदासीं। उहे त असां फस्ट विज़िट ते ॾेई आयासीं, पर असांजी आरबी जो मक़सदु इहो त न हुयो न। असां त इहो विज़िट करे उतां जे माण्हुनि मां इहो ॾिसी त हिते कहिड़ो हुनर थो हले, कहिड़ो रोज़गार हिते हली थो सघे। फस्ट विज़िट में त तव्हांजे लाइ कपिड़ा बि खणी आयासीं, इहे जेके रजिस्टर जनरल इहे बि ॾेई आयासीं। हाणे असां इहो चऊं था त सेकेंड विज़िट में अचूं त तव्हां पंहिंजा रोज़गार कंदे नज़र अचो, त माण्हुनि में इहो थोरो शौर घटिजी वियो आहे। तव्हांखे फील थियो त कुझु जिन माण्हुनि खे असां शयूं प्रोवाइड कयूं आहिनि, फस्ट हो तव्हांखे थोरा सिंसियर लॻा, उन खां पोइ उन्हनि जी दिलचस्पी ख़तमु थी, जीअं तव्हां ॻाल्हि कई, त पोइ तव्हां उन्हनि सां छा कंदा आहियो? मतिलबु तव्हां पोइ उन्हनि खे मना करे छॾींदा आहियो त ठीकु आहे तव्हांजी दिलचस्पी न आहे त तव्हां कमु न कयो, या वरी बि तव्हां उन्हनि खे थोरो अञा कन्विंस करण जी कोशिशि कंदा आहियो? अदी ॾिसो, हज़ारे असां वटि केसिस अहिड़ा आया
जेके अॼु ताईं माना हिन 9 सालनि में हे 2 सालनि में तजुर्बो थी वियो आहे त अगरि काई लेडीज़ अची ॻाल्हाए थी ऐं पंहिंजा मसला करे थी त असां जज करे था सघूं कि वाकई में बि ज़रूरत आहे या न। 9 साल हिकु अरसो हूंदो आहे। शुरूआत में असांखे खोड़ सारा अहिड़ा केसिस आया जेके माना मां तव्हांखे ॿुधायां असां ठेला आहिनि उहे सभु खणी भॼी विया, कोई करेली आहे कोई करेली आहे, मिलिया ई न। हाणे अगरि कोई असां वटि अहिड़ो अचे थो वरी 2-3 महीने दुबारा घुमी थो अचे या न बि घुमी थो अचे, उनजा कॉन्टेक्ट्स अगरि असां वटि आहिनि, असां उन्हनि खे असांजा माण्हू जेके मीडिया में उहे फ़ोन कनि था। ॾिसो अॼु तव्हांखे अगरि रोज़गार करिणो आहे त हीअ सभु तव्हांखे सिस्टम करिणो पवंदो, छो जो हीअ उहो दौर ई न आहे। असां उन्हनि खे इहा मिसाल ॾींदा आहियूं त तव्हां खोड़ सारियूं अहिड़ी लेडीज़ फैक्ट्रीज़ में थियूं वञनि, सुबुह खां शाम ताईं अर्निंग थियूं कनि, उन्हनि खे 20-22 हज़ार मिलनि थी, 8-10 कलाक लोहण, मज़ाक़ आहे फैक्ट्रीअ में, वरी किरायो बि पंहिंजो, वरी अचणु वञणु बसनि में धका खाइण। हीअ तव्हांखे घर वेही कमु थो ॾिए त कुझु मां इन मां इंस्पायर थियनि थियूं त यार हा वाकई में बि असांखे अगरि बंगलनि में कमु था कयूं, ॿुआरी पहुचूं, उते असांखे महिनत करणी पए। स्कूलनि में कमु था कयूं, प्राइवेट में हेॾो हेठि मथे स्कूल आहे, 5,000-18,000 प्राइवेट वारा ॾियनि था, हेठि मथे स्कूल आहे, 8-8 कमरा। त इहे ॻाल्हियूं छो जो हक़ीक़ी आहिनि, करण वारियूं त इहे बि महिनत कनि थियूं, पर जेके इन महिनत खां लहराइनि थियूं त असां उन्हनि खे चऊं था त हीअ महिनत तव्हां नथा कयो त भला हीअ कयो। हाणे त सोशल मीडिया जो दौर थी वियो आहे ऐं ऑनलाइन सिस्टम त तमामु घणो वधी वियो आहे ऐं तव्हांजी हेल्प सां, तव्हांजे वेलफेयर जी हेल्प सां जेकॾहिं असांजी भेनरूं कमु करणु शुरू कनि ऐं जेकॾहिं हू पंहिंजा पेजिस ठाहिनि करे ऐं पेजिस ते ऑनलाइन बि जेकॾहिं सेल कनि या काई अहिड़ी एक्टिविटी कनि त केतिरो मतिलबु कमाए सघनि थियूं, अर्न करे सघनि थियूं। बिल्कुलु ईअं त काफ़ी मतिलबु इलाही सिस्टम सुठो थी वियो आहे सोशल मीडिया जे करे। त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए? वहाब सुमो सचल गोट कराची। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, मालिक लख सां। तव्हां ख़ुशि आहियो, मज़े में? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो? फयाल साहब खे सलाम कहिड़ो असांजा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा छा हाल आहे? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ख़ुशि आहियो, मज़े में? दुआऊं आहिनि अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजा सोशल जेको तव्हांजो कमु आहे तमामु बहितरीन कमु आहे ऐं असां ॾिसंदा बि आहियूं फेसबुक ते ऐं जसूद तव्हांखे जो तमामु सुठो कमु था कयो। लख कुर्ब, महिरबानी, थैंक यू। त इहो कमु मुंहिंजे ख़्याल में अञा बि तव्हांजे कम जी ज़रूरत आहे। जेतिरो सुठो कमु कंदो ओतिरो तव्हांखे इनशाला मान ऐं इज़त मिलंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। असां तव्हांजे कम खे सलाम पेश कयूं। बड़ी मेहरबानी। वालेकुम सलाम। पंहिंजो ख्यालु रखिजो भाउ। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं मुंहिंजे ख़्याल सां थोरो इंजॉय बि करणु घुरिजे। ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं, कुझु सुठो मिली नगमो अॼु थोरो ॿुधण ते दिलि थी चए शोभी भाई खां। तव्हांजो छा ख़्यालु आहे फरियाद? बिल्कुलु मोहब्बत मिली नगमन सां। शोभी भाई क्या सुना रहे हैं फिर आप? खरी खरी मत सुनाइएगा। आज खरी खरी नहीं, बिल्कुल हरी हरी का हरी हरी सुनाइए, खरी खरी नहीं। ठीक बड़ा है। अच्छा मिल्ली सॉन्ग है और मैं 2-3 दिन से मिल्ली सॉन्ग ही गा रहा हूँ और इसमें कोई शक नहीं कि ये ऐसे हमारे सॉन्ग्स हैं मुल्क के कि जिसमें वाकई इंसान जब उसको फील से गाता है, इसके लिरिक्स सुनता है तो वो वक्त याद आ जाता है कि हम तो 14 अगस्त सेलिब्रेट करते हैं, लेकिन वो क्या दिन होगा, क्या वो वक्त होगा जब 47 के बाद जो 14 अगस्त फर्स्ट आई होगी, उस वक्त कितनी कुर्बानी है, कितने ही लोग, लाखों लोगों की कुर्बानी है। तो वो उन लोगों को कैसा लगा होगा कि ये आज़ादी क्या चीज़ होती है, क्या नेमत होती है। हम तो सेलिब्रेट करते हैं, उन लोगों ने फील किया होगा। तो लेकिन मैं जब इनके लिरिक्स सुनता हूँ तो मुझे ऐसा लगता है कि बीइंग अ पाकिस्तानी मेरी आंखें नम होती हैं ज़रूर। जब हमने खुदा का नाम लिया
तो उसने हमें ये इनाम दिया। मोहब्बत अमन है, मोहब्बत अमन है और अमन का पैगाम पाकिस्तान। पाकिस्तान 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 मेरा ईमान पाकिस्तान। पाकिस्तान 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 मेरा इनाम पाकिस्तान। मोहब्बत अमन है, मोहब्बत अमन है और अमन का पैगाम पाकिस्तान। पाकिस्तान 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 मेरा पैगाम पाकिस्तान। खुदा की खास रहमत है, बुजुर्गों की इनायत है, कई नस्लों की कुर्बानी, कई नस्लों की मेहनत है। खुदा की खास रहमत है, बुजुर्गों की इनायत है, कई नस्लों की कुर्बानी, कई नस्लों की मेहनत है। जबी तारीख ने जबी तारीख ने रखा है इसका नाम पाकिस्तान। पाकिस्तान 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 मेरा ईमान पाकिस्तान, वो मेरी जान पाकिस्तान। पाकिस्तान 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 मोहब्बत अमन है, मोहब्बत अमन है और अमन का पैगाम पाकिस्तान। हक़ीक़त ॻाल्हि आहे त असांजो मुल्क, असांजो प्यारो पाकिस्तान तमामु ख़ूबसूरत आहे ऐं अल्लाह साईं हिन खे हमेशह ईअं क़ाइम ऐं दाइम शाद व आबाद रखे। उन सां गॾु गॾु मां सलाम पेश करणु चाहींदसि उन्हनि शहीदनि खे ऐं उन्हनि जे घर भातियुनि खे, असांजी पाक फ़ौज खे, पाक नेवी खे ऐं जेके बि एजेंसीज़ आहिनि, जेके बि इदारा आहिनि, उन्हनि खे मां सलाम पेश करणु चाहियां थी, छो त इहे आहिनि त असां सुकून सां सुतल आहियूं पंहिंजे घरनि में ऐं इन्हनि जी वजह सां असांजो मुल्क, असांजो पाकिस्तान हिफ़ाज़त में आहे अल्लाह जी। ऐं कहिड़ी तरीक़े सां हू बॉर्डर्स ते विढ़नि था, पंहिंजे घर खां परे, पंहिंजी माइरुनि खां, पंहिंजे ॿारनि खां, पंहिंजे भाउ भेण माउ पीउ खां, उहा उन्हनि खे ख़बर ऐं अल्लाह खे ख़बर तो कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी उते सर्व करे रहिया आहिनि। ऐं बेसिकली हुननि जो मक़सदु ई इहो आहे, क़ुर्बानी जेका हूंदी आहे सिर्फ़ु क़ुर्बानी इहा नाहे हूंदी त बसि ठीकु आहे, ख़ुदा न ख़ास्ता तव्हांखे गोली लॻी, तव्हां शहीद थी वियो, न, असल क़ुर्बानी उहा आहे त तव्हां कुझु करे वञो था। जॾहिं तव्हां शहीद थी करे ऐं पंहिंजे घर वारनि जी तरफ़ जॾहिं अचो था न, शहादत जॾहिं तव्हांखे नसीबु थिए थी त तव्हांजे माउ पीउ खे बि लॻे थो त हा वाक़ई मुंहिंजो पुटु शहीद थियो आहे ऐं उन्हनि खे अल्लाह साईं अहिड़ो सब्र ॾेई थो छॾे। कुझु मदर्स अहिड़ियूं आहिनि जिन खे मां पाण बि सुञाणा थी, जिन जो पाक आर्मी सां वास्तो आहे, उन्हनि खां जेकॾहिं मां ॻाल्हाईंदी आहियां या मां उन्हनि खां पुछंदी बि आहियां त उहो ख़ुशि थींदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि मुंहिंजो पुटु ग़ाज़ी आहे, मुंहिंजो पुटु शहीद आहे। जेके फ़तह हासिल करे मोटिया उहे ग़ाज़ी थिया, जेके शहीद थी आया उन्हनि जे लाइ बि चवंदियूं आहिनि शहीद आहे ऐं ख़ुशी महसूसु कंदियूं आहिनि। चवंदियूं आहिनि मुंहिंजा पुट जेकॾहिं विया, चाहे हिकिड़ो हुजे चाहे ॿ हुजे, जेकॾहिं सभई शहीद थिया आहिनि त उन ते फ़ख़्रु महसूसु कंदियूं आहिनि। चवंदियूं आहिनि त असां उहे माइरूं आहियूं जो अहिड़ा पुट त असां
शायदि वरी कॾहिं ॼणियूं। सो सलाम आहे उन्हनि माइरुनि खे बि ऐं उन्हनि फैमिलीज़ खे बि, पाक आर्मी खे बि। सल्यूट टू यू ऑल। जी अदी, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कीअं मेंबर थिजे तव्हांजी वेलफेयर सां, छा मतिलबु रजिस्ट्रेशन फ़ीस आहे ऐं केतिरा मेंबर्स थी सघनि था, अनलिमिटेड आहे या कुझु लिमिटेशन्स आहिनि? मेंबर्स जी आरबी फाउंडेशन में का फिक्स तादाद न आहे, पूरी सिंध में खोड़ सारा मेंबर आहिनि ऐं असां रिक्वेस्ट बि कयूं था KTN जे प्लेटफॉर्म तां त अञा बि असांजे जेके उहे मेंबर वधनि। उनजो प्रोसीजर इहो आहे त पंहिंजी NIC जी कॉपी सां गॾु जेके मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वेठा आहिनि, 10 रुपया डेली माना मंथली 300 रुपया इहा मेंबरशिप फीस आहे। 300 to 1000 ताईं, पर हर कोई पंहिंजे हैसियत जे हिसाब सां कोई 300 थो ॾे, कोई 500 थो ॾे। असांजा राइट नाउ मेंबर बि ईअं ई आहिनि। अॻिते बि जेके थियणु चाहिनि था या थींदा इंशाअल्लाह, उन्हनि सां असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे त डेली 10 रुपया यानी मंथली 300 रुपया मेंबरशिप, तव्हांजी मेंबरशिप सां ही रजिस्टर्स ठहनि था, तव्हांजी मेंबरशिप सां उहे जेको औरतुनि खे घर जे अंदरि रोज़गार थो ॾिनो वञे उहो ॾिनो वेंदो। हिकु ॿी रिक्वेस्ट कंदासीं त आरबी वेलफेयर फाउंडेशन जा हाणे जेके ॿिया एक्चुअली 3 प्रोजेक्ट्स हलनि था, उहे बि तव्हां असांजे फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, व्हाट्सएप ग्रुप्स ते, ट्विटर ते ॾिसी सघो था। सुपर हाईवे वज़ीर ॻोठ सिजाज रेस्टोरेंट जे बैक साइड ते, उते आरबी जो मेडिकल सेंटर जो हिकु ह्यूज प्रोजेक्ट आहे, आरबी जी हिस्ट्री में सभिनि खां वॾो प्रोजेक्ट। उहो इन जे करे त वज़ीर ॻोठ में स्टिल का बि अहिड़ी मेडिकल हॉस्पिटल न आहे। इन जे करे असां चऊं था इहो ॾाढो बहितरीनु प्रोजेक्ट आहे। उन जी बजट त आरबी जी सोच खां बि वधीक आहे, पर अलाह वॾो आहे बेशक। त उन जी मां बजट पोइ बि इंफॉर्म कंदी हलां, छो जो माशाअल्लाह सां ही प्रोग्राम मुख़्तलिफ़ इंटरनेशनल लेवल ते ॾिठो थो वञे। थी सघे थो कोई बि अलाह वारो हिन में से आरबी जी हेल्प करे। उहो जेको प्रोजेक्ट आहे उनजी बजट 6 करोड़ ताईं थी वञे अकॉर्डिंग टू द इंजीनियर। उन प्रोजेक्ट लाइ मां रिक्वेस्ट कंदमि जेके बि पूरे पाकिस्तान में इंटरनेशनल जेके बि प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि या रिकॉर्ड ॾिसंदा, त उन जे लाइ अगरि तव्हां सिर्फ़ु पर माण्हू 1000 रुपयो बि आरबी खे करे थो, 6 करोड़ जे प्रोजेक्ट में अगरि फ़ी माण्हू 1000 रुपयो बि करे थो, त इनशाअल्लाह अलाह पाक वॾो आहे। जंहिंमहिल हथु विझियो आहे, इरादा हुअनि त अलाह ताला छो पई थिए। इंशाअल्लाह इंशाअल्लाह दी, चवंदा आहिनि न त नियत साफ़ त मंज़िल आसान। बिल्कुलु मंज़िल ऐं रस्ता अलाह से पाण ई ठाहींदो आहे। बिल्कुलु। असांजी नियत साफ़ हुजे त रस्ता ईअं ई ठही पवंदा, तव्हांखे पाण खे बि ख़बर कोन पवंदी। ऐं असांजा मतिलबु भाउ भेण जिते जिते बि रहनि था, सिंधी भाउ भेण हुजनि या कोई बि हुजे, लैंग्वेज जी त का बाउंडेशन ई कोन्हे न। ही त उहो कमु आहे जो तव्हां कंहिंजी जेकॾहिं हेल्प कयो था त तमामु सुठी ॻाल्हि आहे। मतिलबु इन जो अजर त अलाह ई ॾींदो न, कोई कंहिं इंसान खां त तव्हां एक्सपेक्ट नथा करे सघो कंहिं शइ जे लाइ, पर ही उहो कमु आहे जो दिलि खे सुकून मिलंदो आहे। बिल्कुलु सही। इन कमु करण सां दिलि खे सुकून मिलंदो आहे। ऐं इंसानु चाहींदो आहे त अहिड़ा कमु कयूं त असांजी आख़िरत बि सुठी थिए। बिल्कुलु आख़िरत बि सुठी थिए। त मूंखे उमेदु आहे त असांजे जेके बि भाउ भेण ॾिसनि था, चाहे उहे इंटरनेशनल लेवल ते हुजनि चाहे नेशनल लेवल ते हुजनि, तव्हां प्लीज़ RBS खे सपोर्ट कयो। RBS जा मेंबर ठहो। मां RBS नालो ग़लति नथी, RB रियल बेस, आरबी वेलफेयर फाउंडेशन, RB वेलफेयर। मां RBS वेठी थी, रंगन भरी शाम वेठी थी चवां, जॾहिं नालो मिलंदड़ जुलंदड़ आहे न RBW खे। ओके, त तव्हां हिननि जा मेंबर थियो। ऐं अदी जेका ॻाल्हि कई त एतिरी घणी रजिस्ट्रेशन न आहे, फ़ी तमामु घटि आहे। 300 रुपया महीनो या 1000 रुपया महीनो का वॾी ॻाल्हि कोन्हे। तव्हां करे सघो था। तव्हां पंहिंजे बजट मां तव्हां अगरि 1000 रुपयो नथा कढी सघो त 300 रुपया कढी सघो था। कोशिशि कंदा त मंज़िलूं आसान थी वेंदियूं। त तव्हां हिननि जा मेंबर थियो, अदी जी हेल्प कयो। ऐं हिन टाइम जेको आहे इहे फाउंडेशन्स ई आहिनि जेके अॻिते जा सरमाया आहिनि, जेके बेरोज़गारी तमामु घणी थी वई आहे, या एजुकेशन। असांजा ॿार जेके आहिनि, नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार जेके घरनि में वेठा आहिनि ऐं वाक़ई जेके पढ़ण वारा आहिनि, जेके मेहनती आहिनि, जेके नथा पढ़ी सघनि, उन्हनि खे सपोर्ट कयो। त ही हेल्थ जे हवाले सां बि थोरी असांखे ॻाल्हि ॿुधायो त तव्हां मतिलबु जीअं हॉस्पिटल जी ॻाल्हि कई, वॾो प्रोजेक्ट तव्हांजो ठहे थो, पर तव्हांजे हिन में मां ॾिसां पई त हेल्थ ते बि तव्हां कुझु कमु करे रहिया आहियो। जी, हेल्थ में कराची में सचल ॻोठ में, उन खां अलावा कोरंगी में आरबी जा 2 मेडिकल सेंटर नंढे उन जे पैमाने ते 50 रुपए पर्चीअ ते इहे हलनि पिया हिन में। जी बिल्कुलु आहिनि। मां चाहींदसि उन खां अलावा नंढियूं नंढियूं फर्स्ट एड कैंप्स आहिनि बाज़ार ते या तव्हांजो बस स्टेशन ते,
जीअं कंहिंजो एक्सीडेंट थो थी वञे या अचानक कंहिंजी नंढे पैमाने ते तबियत ख़राब थी वञे, चकर था अची वञनि, उहे फर्स्ट एड कैम्प्स असांजी मुख़्तलिफ़ लॻल आहिनि। अच्छा जी, इहो हिन ते आहे। अञा वधीक असां हिन जो कमु न कयोसीं, हाणे वरी इहो जेको मां तव्हांखे ॿुधायमि नूरियाबाद में बि इंशाल्लाह हॉस्पिटल जो ऐं वज़ीरगोट में इहे आहिनि, छो जो रिसोर्सिस जी वजह सां थोरो इहे आहिनि, पर इहे हल्के पैमाने ते हेल्थ जा इहे बि कम असां हलनि था। अच्छा, ही जेके कैंप्स आहिनि त तव्हां हाईवेज़ वग़ैरह ते बि या ॻोठनि में किथे किथे बि लॻल आहिनि? कैम्प्स फर्स्ट एड हयूं आहिनि बस स्टेशन ते, कैम्प्स न। इहो जेको हाईवे वारो आहे सुपर हाईवे, इहो त आहे माना हाईवे जे साइड में ई थियो, इहो त वॾी जनरल हॉस्पिटल कयूं था। अञा त ईअं हाईवे मुख़्तलिफ़ हाईवे ते कैम्प्स जो असांजो रुझान न आहे। अच्छा, ऐं इन तरफ़ जेको तव्हांजो प्रोजेक्ट ठही रहियो आहे, इते ज़रूरत भी हुई। बिल्कुलु इते मां नथी सम्झां त हाईवे वारे पासे इते किथे बि को हॉस्पिटल मां नाहे ॾिठो अॼु ॾींहं ताईं। जी ख़ुदा न ख़्वास्ता कोई मेजर एक्सीडेंट थिए थो या काई बि अहिड़ी ॻाल्हि थिए थी, एम्बुलेंस पहुचे त थी, उनखे टाइम लॻे थो। मोटरवे वारनि जी बि जेकॾहिं एम्बुलेंस पहुचे थी त उनखे काॾे खणी था वञनि, या कराची या हैदराबाद। इन ते मां तव्हांखे नूरियाबाद जो पंहिंजो ॿुधाईंदमि। उते बि असांजो माना मेडिकल सेंटर जो असांजो हो, उते नूरियाबाद में असां जंहिंमहिल विज़िट करणु वियासीं, हैरान मां इन करे थी वियमि त जेके ॻोठ असांखे विज़िट कराया विया, हीअं राउंडली इंडस्ट्रियल एरिया आहे, जेके ॾिसंदा सभिनि खे विच में ॻोठनि, न हुते हॉस्पिटल आहे, न स्कूल आहे, न मस्जिद आहे। तव्हां मस्जिद ऐं स्कूल खे पोइ बि छॾे सघो था, हॉस्पिटल बि न आहे हुते अहिड़ी जॻहनि में। ऐं अगरि ख़ुदा न ख़ास्ता उते अहिड़ो केस थो थी वञे त उतां जे माण्हुनि ॿुधायो या हैदराबाद या जाम शुरू असांजी मायूं असांजा माण्हू रस्ते में ई फोता थी वञनि। इहो ज़ुल्म आहे हुते। त असां मेडिकल हॉस्पिटल उते वियासीं जंहिंमहिल हाणे इनशाला उते असांजो इहो मसइलो हल थी वियो आहे, त उन्हनि पाण ई वरी उते डिमांड कई त हाणे अगरि इहा ॻाल्हि थी आहे त महिरबानी करे स्कूल बि खोलियो, असांजो हिकिड़ो ॿारु पढ़ी वियो, असांजो पूरो नूरियाबाद पढ़ी वेंदो। इहा हुते हालत लॻी पई आहे। त इन जे करे मतिलबु असांजो इहो वज़ीरगोट वारो त आहे, पर ज़ाती तौर में अगरि कोई मूंखां पुछे त मां नूरियाबाद लाइ एतिरो सीरियस आहियां, उन जे लाइ त मां जोशो ख़रोश सां मां हिकिड़ी ॿी तव्हांखे ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि त तव्हां ॻाल्हि कई त उते मस्जिद बि कोन्हे का। न, उते जेको ॻोठ असांखे विज़िट करायो वियो इलाही वॾो आहे नूरियाबाद, पर जेके असांखे विज़िट कराया विया उन्हनि जो वधीक ब्लॉक ऐं रेती पिया आहिनि, असां वटि सीमेंट ताईं जी बि गुंजाइश न आहे जो असां इन खे बिल्ड करे पॉलिश करे हिकु मस्जिद ठारायूं। इहो ज़ुल्म आहे हुते। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, जेके बि भाउ भेण ॾिसो था, हालात ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदा था वञनि, पर एतिरा बि ख़राबु न आहिनि थिया जो असां अलाह जो घर न ठाहे सघूं। बिल्कुलु कोशिशि कयो जिते हॉस्पिटल्स ठहनि थियूं, जिते ॿियनि जायुनि ते ख़र्च थियनि था, उते मस्जिद ठाहिण में कहिड़ी मतिलबु वॾी ॻाल्हि थी वञे पई। प्रोवाइड कयो भई, उते जे माण्हुनि खे सीमेंट प्रोवाइड कयो, सिरूं प्रोवाइड कयो, कलर प्रोवाइड कयो। कलर नथा कयो न ॾियो, घटि में घटि सिरूं सीमेंट बजरी जेके बि शयूं लॻनि थियूं उहे त प्रोवाइड कयो। अलाह जो घर त ठहे, अलाह जो नालो त हुजे। ठही वञे त ॿार उन जे अंदरि अलिफ बे पढ़नि, को अलाह जो नालो वठे, ठीकु आहे। रंग ख़ूबसूरती त बाद में ॾिसंदासीं, हिकिड़ी 4 वॉल नॉर्मली। मूंखे त हैरत सिर्फ़ु इन ॻाल्हि ते थी आहे त मस्जिद बि कोन्हे हुते। कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक भेण, केरु पियो ॻाल्हाए? अजवा ॻाल्हायां थी। केरु पिया ॻाल्हायो? अजवा जी भेण, नालो त ॾाढो प्यारो आहे तव्हांजो। कहिड़े शहर मां कॉल कई आहे? अच्छा, छा चवणु चाहींदव? मुंहिंजो त रस्ते में गुज़रियो। हा, बरसाति रस्तो हैदराबाद मां कराची पे आयसि त बसि ईअं ई रस्ते में ई गुज़रियो। हा, तव्हांजो कीअं गुज़रियो? बसि असांजो बि चवां थी जेॾो सोचियोसीं उहे न गुज़रियो। हलो हलो, अलाह बहितर कंदो, अलाह बहितर कंदो। ॿियो ॿुधायो, छा कंदा आहियो तव्हां? बसि असां पढ़ाई करे घर में वेठा आहियूं। पढ़ाई करे घर में छो वेठा आहियो? पढ़ाई करे त कुझु न कुझु कबो आहे, घर थोरी वेहबो आहे। न बसि न त पोइ त पैसा ज़ाया कया न तव्हां अम्मी अबू जा। जी, अम्मी अबू जा पैसा ज़ाया कया न, पढ़ी करे घर वेही रहियो त। न वरी असांजे ॿार न छॾंदा आहिनि घणो। अच्छा अच्छा, सही। ॿियो ॿुधायो, छा चवणु चाहींदव? बसि असांखे सॉन्ग ॿुधायो। मां ॿुधायां? जी, तव्हां ॿुधायो। मां? हा, दिल दिल पाकिस्तान ॿुधायो। मुंहिंजो आवाज़ सही न आहे न। मुंहिंजो बि ख़राबु आहे, गलो ख़राबु आहे मुंहिंजो। तव्हां ॿुधायो। मां ॿुधायो, मूंखे न ईंदा आहिनि न। थोरो त ॿुधायो, दिल दिल पाकिस्तान त ईंदो हूंदो? न ईंदो आहे न।
छो न ईंदो आहे चलो ठीकु आहे आदि पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अच्छा त ही जेके कैंप्स आहिनि त हिन में डॉक्टर्स तव्हांखे कीअं अप्रोच कनि था या तव्हां पाण पंहिंजे कॉन्टेक्ट सां डॉक्टर्स खे जेको आहे कलेक्ट कंदा आहियो उन्हनि खे चवंदा आहियो त असांजे मेडिकल कैंप्स आहिनि तव्हां अचो हुते जी जी असां पंहिंजे कॉन्ट्रेक्ट्स जे ज़रिए आहिनि कुझु जेके बिल्कुलु सॼो साल अगरि कमाइनि था त फीस बि लाइ आर बी लाइ टाइम कढंदा आहिनि उन्हनि जा असां लख एहसान आहियूं जेके उन ते तव्हांजी माना सचल वारो ऐं जेको मलेर वारो आहे उहो त हले थो कोरंगी वारो सोरी क्लिनिक में बाक़ी फर्स्ट एड कैम्प थियूं या मेडिकल कैम्प थियूं उन लाइ जेको हाणे असां इहे ॿई प्रोजेक्ट ते बि स्टार्टिंग में मेडिकल कैम्प्स ई हणंदासीं ताकी माण्हुनि ताईं मार्केटिंग थिए उन लाइ बि खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि मेडिसिन्स लाइ डॉक्टर्स लाइ दे आर रेडी अच्छा माशाल्लाह असां बिल्कुलु वॾे माना अॻिते हिसो था वठनि त तव्हां शुरू कयो इनशाला 8-9 ताईं ताईं मेडिकल कैम्प असां ई हणंदासीं वाह वाह ज़बरदस्त माशाल्लाह अच्छा ॿी ॻाल्हि थोरी हाणे इन ते थोरो डिस्कस कयूं त फंडिंग वग़ैरह जो छा सिलसिलो आहे फंडिंग कीअं थींदी आहे ऐं मतिलबु सॼो तव्हां पंहिंजो पाण ई था कयो या तव्हांखे फंड्स वग़ैरह कुझु मिलनि था ईअं फंडिंग जो तव्हांजे पोएं सवाल ते मां इहा रिक्वेस्ट बि कई हुयमि त सभिनि खां पहिरियों असांजी मेंबरशिप आहे मुख़्तलिफ़ पूरे सिंध में उन खां अलावा असांजा डोनेशन बॉक्सिस आहिनि जेके असां वॾा वॾा मेडिकल स्टोर शॉपिंग सेंटर पेट्रोल पंप ते रखाया आहिनि ऐं अञा वधीक इन्हनि खे रखाइणु चाहियूं था उन लाइ बि अगरि कोई कॉन्टेक्ट करे त लाज़मी करे प्लीज़ टियों जेको आहे त असांजा जेके कुझु मुख़ीर हज़रात आहिनि जेके असांखे माशाल्लाह सां तमामु सुठो अगरि असां करे वञूं था काई एक्टिविटी करणु या औरतुनि खे रोज़गार ॾियणु वक़्तु जिन जिन शयुनि जी ज़रूरत पए थी उहे ऑन द टाइम असांजो उन्हनि खे मैसेज थो वञे उहे असांखे परचेस था करे ॾियनि या उनजो असांखे ॾियनि था त तव्हां पाण वञी परचेस कयो इहे असांजा ज़रिया आहिनि बाक़ी मंथली काई फंडिंग या गवर्नमेंट खां अहिड़ी अञा ताईं काई आहे न ही जेके ॿ प्रोजेक्ट्स में हथु विझियो आहे इन लाइ इनशाला असां वॾियूं एक्सपेक्टेशन्स था रखूं गवर्नमेंट खां एप्लीकेशन्स वग़ैरह लिखी त हू हिन प्रोजेक्ट में असांजो साथ ॾियनि बाक़ी जेके 3 तव्हांखे ज़रिया ॿुधाया राइट नाउ इहे था ज़रिया हलनि ठीकु आहे त उन्हनि में तव्हांखे गवर्नमेंट सपोर्ट करे थी ऐं तव्हां हैप्पी आहियो जेतिरी लेवल ते बि उहो सपोर्ट करे रहिया आहिनि या तव्हांजूं अञा कुझु डिमांड्स आहिनि असां अञा ताईं पोइ 9 साल में अञा विया न हुयासीं हाणे वियूं अच्छा जी हाणे ॾिसो इनशाला उन्हनि मां असां सुठियूं उमीदूं था रखूं त इहे छो जो इहे ॿई मां तव्हांखे इन्हनि ॿिन्हिनि जो बजट ॿुधायमि ॿिन्हिनि जा मतिलबु ॾाढी माना हाई लेवल जी बजट आहे त इन लाइ असां माना गवर्नमेंट ताईं वियासीं ऐं जेके बि असांजा रिसोर्सिस आहिनि उहे सभु असां एप्लीकेशन्स वग़ैरह ॾिनियूं आहिनि इनशाला उन्हनि जो ते जल्द कम स्टार्ट थींदो तव्हांजो जेको ही वेलफेयर आहे सिंध जी हद ताईं रजिस्टर्ड आहे जी जी त तव्हां कॾहिं हिनखे सोचियो न त तव्हां हिनखे इंटरनेशनल लेवल ते रजिस्टर करायो ऐं तव्हांजा जेके फंड्स आहिनि उहे ॿाहिरां बि अचनि ॿाहिरनि मुल्कनि मां बि अचनि तव्हांखे माण्हू अञा वधीक सपोर्ट कनि बिल्कुलु मां जेको असांजी वर्किंग आहे ऐं जेका डिफिकल्ट वर्किंग आहे उन लाइ त वाक़ई में बि असांजी डिमांड्स असांजी रिक्वायरमेंट्स इलाही आहिनि असांखे लेक ऑफ रिसोर्सिस तमामु घणी आहे त असां पूरी कोशिशि में लॻा पिया आहियूं त हिनखे इंटरनेशनल नेशनल ते लेवल खणी वञूं छो जो पूरे पाकिस्तान में इनफैक्ट पूरी दुनिया में अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके अञा बि चैरिटी ॾियण लाइ हू तयारु आहिनि त असां ॾियूं कंहिंखे त असांजी कुझु थोरे प्रॉब्लम्स जी वजह सां कुझु असां हिनखे इंटरनेशनल ताईं असां हिनखे रजिस्टर न कराए सघियाऊं पर हाणे इनशाला असां इन में पूरी कोशिशि में लॻा पिया आहियूं त इहो पूरो आलमी हुन ते थी वञे ताकी असांखे असांजूं मुश्किलूं आहिनि जेके घटि असां जेको कमु करणु था चाहियूं उन में असांखे मुकमल सपोर्ट मिले इनशाला अच्छा हिकिड़ो ॿियो मुंहिंजो सुवाल इहो आहे ठीकु आहे सिंध जी हद ताईं जेकॾहिं ही रजिस्टर्ड आहे जेकॾहिं तव्हां इंटरनेशनल लेवल ते फ़िलहालु नथा रजिस्टर करायो सिंध जी हद ताईं आहे त हींअर सोशल मीडिया जो टाइम आहे ठीकु आहे त तव्हां कोई अहिड़ो पेज ठाहियो कोई अहिड़ो एडमिन रखो या कोई अहिड़ो माण्हू रखो जेको तव्हांजो पेज रन करे पियो थो उते तव्हां एडवर्टाइज़मेंट्स कयो तव्हां एक्टिविटीज़ रखो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू ॾिसंदा आहिनि माण्हू वर्किंग कंदा आहिनि पुछा कराईंदा आहिनि त भई हीअ अगरि वेलफेयर आहे त किथे आहे कहिड़े बेस ते आहे छा कमु करे रही आहे किथां जी रजिस्टर्ड आहे त हू पंहिंजे तौर ते उतां बि फंड्स मोकिलींदा आहिनि पर हू चवंदा आहिनि त असांजो नालो न खणो पर तव्हांखे असां फंड्स मोकिलींदासीं फंड्स ॾियूं था आरबी जा मुख़्तलिफ़ पेज आहिनि असांजी पंहिंजी आईडी आहे इंस्टा मतिलबु हर सोशल एप्लीकेशन आहे ऑलमोस्ट ऐं यूट्यूब चैनल्स वग़ैरह छो जो बिल्कुलु तव्हां सही था चओ राइट नाउ सोशल मीडिया जो एॾो दौरु आहे जो माण्हू छुटियुनि जे ॾींहं में असांखे इहा हूंदी आहे त अॼु त माण्हू सॼो ॾींहुं सोशल मीडिया हलाईंदा त असां उन में पंहिंजा उहे मैसेज उहे सभु ॻाल्हियूं रन करणु हाणे इनशाला अलाह ताला हिन सिलसिले खे वधाए ऐं इनशाला कुझु मुश्किलातूं आयूं हिन सफ़र खे कंटिन्यू कंदे कुझु माण्हू अहिड़ा बि टकराया हूंदा जिन खां तव्हां चयो हूंदो त असांजा मेंबर थियो
या त वरी तव्हां उन्हनि खे पाण अप्रोच करण जी कोशिशि कई हूंदी जो हुननि तव्हांखे मतिलबु कंदा आहिनि माण्हुनि जी आदत हूंदी आहे अहिड़ो हार्श जवाब बि ॾींदा आहिनि रिटर्न में जो इंसानु डिसहार्ट थी वेंदो आहे जो चवंदा आहिनि त हीअ त इंसान ई न आहे न त खां त इंसानियत जी का तवक़ो ई नथी रखी सघिजे कुझु इन टाइप जो वाक़ियो थियो असल में खोड़ सारा अहिड़ा वाक़िया थिया आहिनि हिन वक़्तु राइट नाउ असां इहो था ॾिसूं त सिंध जे शहर कराची जे अंदरि माना अनलिमिटेड NGOs विच में हो थी वियूं हे त असां जंहिंमहिल पोएं दफ़े वियासीं पोएं साल में त असांखे ख़बर पई सोशल डिपार्टमेंट मां त खोड़ सारियूं अहिड़ियूं NGOs आहिनि जंहिंजी वर्किंग वग़ैरह हुई न बसि उहे रजिस्टर वग़ैरह थियल हुयूं त उन जे करे माण्हुनि जो थोरो थीम ख़राबु थियो NGO आहे सुठो रेस्पॉन्स न पिया ॾियनि पर इहो ॿुधाईंदे ॿुधाईंदे उन्हनि खे टाइम लॻी वियो ॾिसो वात सां ॿुधाइण में ऐं वर्किंग करण में फ़र्क़ु हूंदो आहे RB जो इहो मिशन हूंदो आहे त पहिरों जंहिंमहिल पाण डायरेक्ट असांजी टीम या वेंदी हुई त रेस्पॉन्स उनखे सुठो मिलंदो हुयो पर पोइ बि इहे बि सभु ॻाल्हियूं थियूं जेके तव्हां चओ था हाणे वर्किंग ॾिसो था माण्हू प्रूफ था घुरनि त असांखे शुरू में इहा ॻाल्हि थी त असांजो जेको प्रोसीजर हुयो फॉर्म भरण जंहिंजी बि असां हेल्प था कयूं उनजो NIC लॻाइण आहे उन खां पोइ असां डोनेशन वठणु वियासीं अच्छा शुरू में असां पिक्चर्स न कढंदा हुआसीं तंहिं महिल इहो इशू थियो हुयो असां रिकॉर्ड न ठाहींदा हुआसीं असां केॾे बि वेंदा हुआसीं असांखे हेल्प खपे त हू असां ते यकीन छो करे न कंदा हुया उहो असां पिक्चर्स इन करे न कढंदासीं असां वटि केस अहिड़ा पिया अचनि असां कीअं उनजी उन लेडी जी तस्वीरूं कढूं ऐं राइट नाउ बि असां 50% तस्वीरूं न कढंदा उहे न हणंदा सोशल मीडिया ते उन वक़्तु असांखे इहो सिचुएशन आई त हाणे असां कीअं तव्हांजे हिकिड़े पने ते यकीन कयूं त तव्हां छा कमु कंदा हूंदो इहा सॼी ॻाल्हि आहे त माण्हुनि खे इहो ॿुधाईंदे वॾो टाइम लॻी वियो ऐं ॿियो इहो बि त माण्हुनि खे इहो असांखे चयो न आहे पर असां पाण उन जे ज़हन में था विझूं त RB फाउंडेशन जो कमु ॿियनि खां डिफरेंट आहे कमु सेखारियो पियो था वरी उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारे बि थी ट्रेनिंग सेंटर्स वग़ैरह ॾेई असां उन्हनि खे मतिलबु ट्रेनिंग सेंटर्स मां 100 लेडीज़ सिखण थियूं अचनि 50 काथे जॉब मिलनि थियूं बाक़ी 50 त वेही रहियूं न उन्हनि जा 6 महीना 9 महीना 8 महीना त ज़ाया थी विया त इहे कॉन्सेप्ट्स माण्हुनि जे ज़हन में ईंदा हुया ऐं असां उन्हनि खे क्लियर कयूं पिया अञा ताईं पर खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके माना व्हाट्सएप ग्रुप में असां सां एड आहिनि फेसबुक में आहिनि वर्किंग ॾिसनि था त असांजी छा वर्किंग आहे हाणे बि असां रिक्वेस्ट था कयूं त इन्हनि सभिनि सोशल एप्लीकेशन्स में ॾिसनि त वर्किंग करण में उन में ऐं कमु ॾिसो नी हाणे मूंखे कुझु माण्हुनि चयो त तव्हां हे जेको किताबु था ॾियो इन जो छा फ़ाइदो थियण वारो आहे ॾुख तॾहिं थियो जो पढ़ियल लिखियल माण्हू इहा ॻाल्हि थो करे माना तव्हांजो उहो ई मक़सदु आहे न त असां राशन ॾेई कपिड़ा ॾेई जान छॾायूं बसि ख़तमु आवाम खे एॾो शौर छो था ॾियूं एॾो टाइम पंहिंजो ज़ाया छो था कयूं हिकिड़ो माण्हू हिकु अमीर माण्हू आहे नथो अफोर्ड करे सघे कोई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾींदासीं न बिल्कुलु न हुनजो इहो हिननि सां तव्हांजो छा सोशल चेंज ईंदो माना जेके माण्हू मूंखे मिलिया तव्हां यकीन कंदा वधी बसि उहे चवनि था तव्हां राशन ॾियो त माण्हू ॾिसनि बि तव्हां ईंदे कपिड़ा ॾियो उहे ॾिसनि ॾियो उहे बि असां ॾियूं था मुश्किल वक़्त में जीअं हाणे बरसातुनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इन्हनि शयुनि जी ज़रूरत हुई उते इन्हनि किताबनि जी ज़रूरत न हुई उन्हनि जी जान माल पेट ख़ाली हुयो उन्हनि खे इन्हनि सभिनी शयुनि जी ज़रूरत हुई इहे शयूं असां वक़्ती वक़्ती कयूं था पर मेन मसइले जो हल छा आहे अहिड़े अजीब क़िस्म जा एक्सक्यूज़िस माण्हुनि जा अचनि था तव्हांजे सवाल जो जवाबु अहिड़े उन्हनि खे माण्हुनि खे हो कंदे हाणे हिकिड़ो माण्हू आहे उहो पूरो साल सुबुह खां शाम ताईं कमाए थो वॾी महिनत थो करे वॾी हुन वटि अर्निंग आहे जंहिं महिल हू पंहिंजो सदको ज़कात फितरो कढी माण्हुनि खे राशन थो ॾिए त हू सभिनि खां पहिरियों पंहिंजे घर जे मुलाज़िमनि खे थो ॾिए ठीकु आहे पहिरियों हुनजो हक़ आहे उन खां पोइ उन्हनि खे थो ॾिए मूंखे यादि आहे फलाणे दोस्त खे या फलाणे रिलेटिव खे ज़रूरत आहे इहो बि ठीकु आहे उन खां पोइ हू दरवाज़े ते अचे थो कोई बि राशन वठी वञे माना कोई बि अची वठी हली वञे मज़ो त तॾहिं आहे न जंहिंमहिल तव्हां हुन माण्हू खे जेके अलाह जी राह में कढो था अहिड़नि माण्हुनि खे वञी ॻोल्हियो असां कमाईअ लाइ पंहिंजे लाइ सॼी ॾींहुं महिनत था कयूं सॼी राति महिनत था कयूं 12 हिकु थो थिए सुम्हूं नथा असांखे अर्निंग करणी आहे त ख़ुदा जी राह में जंहिंमहिल पंहिंजी महिनत जो माल ॾियूं था त उन माण्हू खे था ॻोल्हियूं जेको दर में असां खां वठी अची थो वञे उहो ज़रूरतमंद आहे बि या न छो जो माण्हू राशन खणी विकिणनि था सही ॻाल्हि आहे ऐं अॼुकल्ह त मतिलबु अहिड़ा माण्हू ॻोल्हण बि मुश्किल थी वियो आहे ॾाढो मतिलबु असां कंहिं ते ट्रस्ट नथा करे सघूं अगरि कंहिं ते ट्रस्ट कजे बि थो त शायदि जेको हक़दार आहे हुनजो हक़ मारिजी थो वञे ईअं बि थिए थो न मतिलबु असां जज नथा करे सघूं हींअर कंहिंखे बि ऐं वाइट कॉलर तमामु घणा आहिनि एतिरा आहिनि जो वीचारा बुख मरंदा पर उफ़ न कंदा ऐं उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो आहे हिन टाइम अहिड़ा माण्हू बि तव्हांजी नज़रुनि में हूंदा जेके चवंदा हूंदा त सोशल मीडिया ते असांजी का पिक्चर न अचे कंहिंखे ख़बर न पए इन टाइप जा बि माण्हू इलाही हूंदा
या काफ़ी अहिड़ियूं भेनरूं हूंदियूं जिन खे तव्हां कोई रोज़गार प्रोवाइड कयो हूंदो या का अहिड़ी एक्टिविटी ॾिनी हूंदी त हो इहो ई चवंदा हूंदा त असांजो सोशल मीडिया ते न न हाणो इलाही सारा अहिड़ा केसिस आहिनि छो जो असां वटि खोड़ सारियूं अहिड़ियूं लेडीज़ आयूं आहिनि तव्हां यकीन कंदव उनजो बैकग्राउंड ॿुधी मां हैरान थी वेंदी आहे पर वक़्तु जेको मटिजी थो वञे न इंसान जो उहो सभु कुझु थो सेखारे छॾे ऐं हीउ जेको वक़्तु आहे न हीउ वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे बिल्कुलु हींअर वारी जेका पोज़ीशन आहे न हींअर वारी पोज़ीशन वाकई ॾाढी ॾुखी आहे मां हमेशह हिकिड़ी शइ चवंदी आहियां मां लास्ट पंहिंजे प्रोग्राम्स में बि चई हुई शायदि लास्ट मंथ या उन खां लास्ट मंथ बि मां चई हुई त ग़रीब त हूअं ई ग़रीब आहे पर मिडिल क्लास जेको उन पंहिंजी चादर थोरी अञा वधाई आहे हू पंहिंजे स्टेटस खे कीअं मेंटेन कंदो हींअर महांगाई जे दौर में लोअर मिडिल क्लास खे त तव्हां छॾे ॾियो पर मिडिल क्लास जेको अञा थोरो वसी थियो आहे हू कीअं कंटिन्यू कंदो उन्हनि शयुनि खे महांगाई आहे बिल आहिनि बिल ॾिसो केॾो थो अचे हिन टाइम इलेक्ट्रिसिटी जो बिजलियूं ग़ाइबु लॻी पियूं आहिनि पर माशाल्लाह जेके बिल अचनि था न महीननि ते वाह वाह ईअं थो लॻे ॼण घर जा 4 AC था हलनि यूनिट्स केॾा वधी विया आहिनि हींअर ऐं मज़े जी ॻाल्हि सॼे पाकिस्तान खे छॾे सिर्फ़ु हिकिड़ो कराची शहर सिंध जो वॾे में वॾो शहर कराची माशाल्लाह सां उन ते ऑगस्ट ऐं सेप्टेम्बर एतिरो भारी आहे जो इलेक्ट्रिसिटी बिल्स चवनि था त ऑगस्ट ऐं सेप्टेम्बर में अञा 7 यूनिट वधायो वियो आहे माशाल्लाह सां त ऑगस्ट ऐं सेप्टेम्बर जा जेके बिल्स ईंदा उहे अञा वधीक ईंदा त तव्हां घरनि में सफ़ा लाइटूं बंदि करे छॾियो कुझु बि न हलायो ईअं ई राति ॾींहुं सुम्हो पर बिल्स तव्हांजा जेके ईंदा न तव्हां पाण लाजवाब थी वेंदा वक़्तु थियो ब्रेक जो जल्दी वापसि था अचो हाज़िर आहियूं ऐं फ़रियाल असां सां गॾु हिते मौजूदु आहे ऐं जेको आहे फ़रियाल सां इलाही ज़बरदस्त कचहरी हली रही आहे फ़रियाल थोरो तव्हांजी पंहिंजी फैमिली जे हवाले सां असांखे ॿुधायो पंहिंजी एजुकेशन जे हवाले सां पंहिंजे नंढपण जे हवाले सां असांखे कुझु ॿुधायो एजुकेशन में मां BA इस्लामिक हिस्ट्री जी हाणे कराची यूनिवर्सिटी में स्टूडेंट आहियां हाणे बि मां डायरेक्ट यूनिवर्सिटी खां हिते आई आहियां अच्छा जी ऐं फैमिली में बाबा आहिनि ऐं 2 भाइर आहिनि अम्मी जो इंतकाल थी वियो आहे तक़रीबन जंहिंमहिल मां 2-2.5 सालनि जी हुयसि ऐं उन खां पोइ असां कराची अची शिफ्ट थी वियासीं 6 ताईं मां ख़ुदि प्राइवेट स्कूल में पढ़ियो आहे उन खां पोइ गवर्नमेंट में अची वियासीं छो जो असां ख़ुदि अहिड़ा फाइनेंशियल इशूज़ ॾिठा जो अॼु असां ॿियनि मिडिल क्लास फैमिली खे सम्झी था सघूं त उन्हनि जा छा केसिस हूंदा उन खां अलावा इहा त सोशल वर्क जो पैशन जीअं मां तव्हांखे ॿुधायमि 7 क्लास खां अहिड़ा केसिस वग़ैरह ॾिसण ऐं स्टार्ट वञण जी अगरि असां अहिड़े कम सां कई राशन ऐं हुन सां पर शायदि कुदरत कुझु ॿियो कमु बि वठणु चाहे असांखां जो हिन कम जो एॾो जुनून थी वियो आहे जो विच में मतिलबु अहिड़ा केसिस आया मां एॾो डिप्रेस थी वियमि त असांजा जेके कोलीग्स आहिनि सीनियर्स आहिनि सोशल वर्क में उहे बाबा खे चवनि पिया हीअ हर शइ दिमाग़ में छो थी खणे ठीकु आहे करे थी सोशल वर्क जेतिरो हुनजे वस में आहे करे थी अलाह सां हिन जी मदद कंदो बाक़ी एॾो सीरियस थी वञे हिन जो अॻिते अलाए छा थींदो उन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त कुझु असांजी जेकी शे कम्यूनिटी जा माण्हू आहिनि जेके एक्सपेक्ट पिया कनि त पुट तव्हां डॉक्टर थी वञो असां तव्हांखे सपोर्ट था कयूं तव्हां इंजीनियर थी वञो तव्हां जज थी वञो सोशल वर्क में ई छो आहियो सोशल वर्क जो छा तव्हांजो इहो आहे त पर हाणे अगरि कम में स्टार्ट करे छॾियो आहे अलाह सां हिन में हिमत ॾे शौक़ु आहे जज़्बो आहे छो जो सोशल चेंज लाइणो आहे थोरो इन ॻाल्हि खां हटी करे त बाबा राशन हिन खां वठी माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहनि उहो इहो त शुरू में असांजे थियो पर राइट नाउ बि असां असांजी जेका उर्दू जी टीचर आहे उन इहो ई पढ़ायो आहे त लीडर्स उहे हूंदा आहिनि खोड़ सारा अहिड़ा लीडर्स असांजी हिस्ट्री में मिलनि था त उन्हनि पंहिंजो सभु कुझु छॾे करे क़ौम खे शोर ॾियण में सुधारियो छो जो ज़िंदगी खे मक़सदु ॾियणु लाज़मी हूंदो आहे इहा ज़िंदगी न आहे त तव्हां कमायो शादी कई खाधव पीतव सुठी जॉब मिली सुठो स्टेटस ठातो मरी वियो बसि ज़िंदगी इहो मक़सदु न आहे ज़िंदगी को मक़सदु ॾियो त जेके वॾा वॾा असांजा लीडर गुज़री आहे उन्हनि त इहो ई कमु कयो त उन्हनि पंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी पंहिंजी ज़िंदगी पंहिंजो सभु कुझु छॾे क़ौम खे सुधारण में हो करे छॾियो मां हीअं त नथी चवां ख़ैर क़ौम खे सुधारियां पर हिकिड़ी कोशिशि कयूं था त मुआशिरे में सोसाइटी में को सोशल चेंज अचे
कि फाउंडेशन जे ज़रिए थो अचे या असांजे पंहिंजे पेशे जे ज़रिए थो अचे, इहो ज़िंदगी जो मक़सदु आहे। ऑल द बेस्ट तव्हांखे, तव्हांजी सोच तमामु सुठी आहे ऐं अल्लाह साईं तव्हांखे हिन में कामयाबु कंदो इंशाअल्लाह। इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे पंहिंजे रब में। जेको कमु तव्हां करे रहिया आहियो न, इहो तव्हां पंहिंजे खुले दिलि सां कयो, सही, साफ़ नीयत सां। ऐं जेका तव्हां सोच हिकिड़ी नंढे हूंदे खां पंहिंजे ज़हन में रखी आहे, 7th क्लास जो स्टूडेंट छा हूंदो आहे, उन वक़्त खां वठी जेको तव्हां कमु कंदा आया आहियो या तव्हां पंहिंजो माइंड सेट जेको हिकिड़ो रखियो आहे, त अल्लाह साईं तव्हांखे उन में कामयाबु करे। ऐं इहा सोच हर कंहिं में नाहे ईंदी। हा, हर कोई इंसानु चाहींदो आहे त असां को न को सुठो कमु कयूं, पर जंहिंजी अल्लाह आङुर पकड़े। ॻाल्हि इहा आहे न, त जंहिंखे अल्लाह साईं चूज़ करे उन शइ जे लाइ। बिल्कुलु, हर कंहिंखे अल्लाह साईं चूज़ न कंदो। ईअं त सोशल एक्टिविटीज़ ॿिया बि कंदा हूंदा, शायदि मां बि कंदी हूंदमि, पर शायदि मां पंहिंजो पाण खे इन क़ाबिल नथी सम्झां, या अञा शायदि अल्लाह साईं मूंखे इन क़ाबिल नथो सम्झे जो मां उन लेवल ते कमु कयां। सही, पर छा हूंदो आहे जो अल्लाह साईं बि चेक करे थो त हिन माण्हू जी नीयत में केतिरो खोट आहे, केतिरी सचाई आहे। सो ऑल द बेस्ट, तमामु सुठो कमु करे रहिया आहियो। थोरो इहो ॿुधायो त जीअं अॼुकल्ह ओल्ड हाउसिस जो तमामु घणो हिकिड़ो त इहो थी वियो आहे रिवाजु, घरनि में फ़साद, झगड़ा, औरतूं निकिरनि थियूं, ॿार निकिरनि था, छोकिरियूं, मदर्स इवन, चाहे उहे माउ पीउ हुजनि, जीअं पुट उन्हनि खे बर्दाश्त नथा कनि, कढी था छॾनि, नुंहरूं बर्दाश्त कोन थियूं कनि, माइरुनि खे कढी था छॾनि, नऊज़ बिल्ला, क़यामत जी निशानियूं आहिनि। सो अहिड़ा कुझु ओल्ड हाउसिस तव्हांजे माइंड में आहिनि जो तव्हां उन्हनि ते बि कुझु कमु कयो? असां वटि अहिड़ा केसिस खोड़ सारा आया, तक़रीबन 4 खां 5 साल थी विया आहिनि, ऐं मां इन कोशिशि में पूरी लॻी पई आहियां। असां वटि अहिड़ी जहिड़ा तव्हां केसिस चया, उनखे अलावा कुझु बैचलर छोकिरियूं बि, माना कुआरेपन में बि अगरि उन्हनि जी आई डोंट नो उनजे घर में छा मसला, छो जो अगरि लातइदाद थी हुजनि, सभिनि जा वेही मसला ॿुधंदा त इलाही बसि हू घर मां परेशान थी असां वटि आयूं आहिनि, असां उन्हनि जी छा था हेल्प करे सघूं, इहो उन्हनि जो सुवालु आहे। उन जे लाइ असां काफ़ी टाइम खां कोशिशि कयूं। राइट नाउ जेके असां 8-10 जमा कयूं आहिनि, जिते मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, मां तव्हांखे ॿुधायमि हेठि असांजी हॉस्पिटल मथे घरु, उन खां मथे उते असां उन्हनि खे रिहाइश ॾिनी आहे। इहे जेके असां कम पैकिंग जा या रिलिंग जा या सिलाई जे करायूं था, पर असां वटि अञा लिस्ट में इलाही सारा आहिनि। त उन लाइ पूरी सिंध में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेके बि आहिनि, जेके अलाह ताला ॾिनल गंज आहे, उन्हनि सां इहा रिक्वेस्ट आहे त किथे बि कोई पंहिंजो अगरि तव्हां ज़मीन जो टुकड़ो डोनेट कयो था, उनजी सॼी कंस्ट्रक्शन जी ज़िमेदारी RB जी आहे। उनखे कीअं था ठारायूं, काॾां था फंड आणियूं, उहो अलाह असांजी मदद थो करे। उते ई असां उन्हनि खे खोले, जीअं असां दादू में बि अप्लाई कयो, असां ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहनि में, उते उन्हनि लेडीज़ खे असां घुराई, उन्हनि खां उहे कमु वठूं मुख़्तलिफ़, ताकी उन्हनि जी कम सां उन्हनि जी अर्निंग बि थिए ऐं हू पाण बि सुकून सां रहनि। हीउ हिकु अहिड़ो कमु हूंदो जिते असां उन्हनि खां सेंटर हलाए उहे कम सेखारे उहे वठंदासीं, त इहो थींदो त छित त RB जी ॾिनल हूंदी, अर्निंग शायदि उन्हनि जी पंहिंजी थी वञे। हिकु दफ़ो अगरि असां उन्हनि खे इहे मुख़्तलिफ़ कम सेखारियूं था, खाइण पचाइण जा, पैकिंग जा, सिलाई जा, त पूरी सिंध में मुख़्तलिफ़ जॻहनि ते खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि। जीअं नूरियाबाद में असांजो RB वेलफेयर फाउंडेशन जी जनरल हॉस्पिटल ऐं तव्हांजो स्कूल लाइ, इन लाइ इहा असांखे पूरी ज़मीन जो टुकड़ो असांखे उतां जे हिकिड़े माण्हूअ डोनेट कयो, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे। पर इन में वॾे में वॾी सपोर्ट आहे MD इंडस्ट्रियल एरिया सर मुनव्वर मैसर साहब ऐं साइट इंजीनियर ऑफ नूरियाबाद नादिर जगीरानी। असां उन्हनि जा तमामु घणा थैंकफुल आहियूं। उनखां अलावा वज़ीर गोड में जीअं असांखे उहो अधु असां पंहिंजी उनखे परचेस कयो आहे, उहो अधु असांखे ईअं ई तव्हांजो सिजाद रेस्टोरेंट वारो हाईवे वारो ॾिनो वियो त असां कमु कयूं। इहे 2 शइ थिया। हाणे तव्हांखे बि इहा रिक्वेस्ट आहे त मुख़्तलिफ़ अहिड़ियुनि जॻहियुनि ते अलाह वारा खोड़ आहिनि, जेके इहे सभु शयूं आहिनि, ज़मीनूं आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि, टुकड़ो हिकिड़ो जंहिंमें असां उन लेडीज़ खे जमा करे उन्हनि मां इहा अर्निंग वठी उन्हनि खे इहो कमाए करे त बाबा तव्हां पंहिंजो सेटअप पाण कयो। हाणे हालात अहिड़ा थिया आहिनि, अगरि माण्हू माउ पीउ भेण धीउ हिकु बेवा औरत निकिरी थी वञे, काॾे वञे, कंहिंखे चई? असांजे माशरे जो कॉन्सेप्ट इहो ई आहे त औरत अगरि शादी थी करे निकिरी थी वञे, 2 3 4 5 ॿार। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी हलां, यकीन कंदो जेको मिडिल क्लास माण्हू आहे उहो इन्हनि परेशानियुनि में, हाणे तव्हां छा चयो, हाणे जेको दौरु आहे राइट नाउ जेको हले थो, 5-8 साल पहिरियों बि इहो हुयो, पर हाणे त तव्हां ॻाल्हि ई न कयो। उन्हनि में नॉर्मल हिकु चङो भलो माण्हू इन्हनि परेशानी जी वजह सां शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट जो पेशेंट थी वियो आहे। छा थींदो, कीअं थींदो? हिकु नॉर्मल माण्हू, इहो मां तव्हांखे एक्सपीरियंस ॿुधायांव थी, लाज़मी सिक्योरिटी गार्ड आहे, 25,000 हुनजी पघार आहे, वधीक थी ॿुधायांव 25,000। हाणे हुनजो घर किराए जो आहे, कराची जहिड़े शहर में, बिजली जा बिल, गैस जा बिल, राशन, ॿारनि जी स्कूल जी तालीम, घर जो किरायो, 25,000 में छा कंदो अहिड़े दौर में? अहिड़नि माण्हुनि खां वञी असां पुछूं न त उनजो छा हाल आहे। पर
सलाह मिलण माण्हुनि खे उनजी हुज़ूर शनासी उनजी सेटिस्फिकेशन कंहिंखां घुरनि नथा, कंहिंखे चइनि नथा। ऐं अगरि उन्हनि कनि बि था अहिड़ा त अहिड़े तरीक़े सां लिकी त कंहिंखे ख़बर न पए, सरेआम उहो न पिनंदा, न उन्हनि जा ॿार पिनंदा। इहा हालत अची वई आहे असांजे दौर में। त इहे जेके हस्बैंड वाइफ जी सपोर्ट आहे, पर खोड़ सारियूं अहिड़ियूं लेडीज़ आहिनि जेके कंहिंजी सपोर्ट न आहे सवाइ अलाह जे। कॾहिं काथे आहिनि, कॾहिं काथे आहिनि, अहिड़ा केसिस आया आहिनि। माउ पीउ फोत थो थी वञे, भाइरनि जे दर में नथी वञनि, भेनरुनि जे दर में नथी वञनि, काॾे वञनि? 2 3 1 2 3 1 ॿार आहे, काॾे वञनि, कंहिंखे चइनि? पर हाणे मां तव्हांखे चवां थी न, खोड़ सारा कम कनि था, मानी बि मिलंदियूं, सभु मिलंदियूं। अहिड़ा माण्हू कंहिंखां घुरनि नथा। 9 सालनि जो इहो जेको असांजो एक्सक्यूज़ आहे, पापा अहिड़नि माण्हुनि खे केरु थो करे? कोई बि नथो करे। छो जो इहे चवनि थियूं असां न वेंदासीं, जाॾे बि वेंदासीं त कोई ॾिए थो, अलाए मतलब हा कुझु हद खां वधीक थी थो वञे त माण्हू ज़कात सदको फितरो वठी खाए थो, पेट आहे नी, ॿार आहिनि नी। पर अञा बि अहिड़ा केसिस आहिनि जेके नथा घुरनि पिया, ऐं अहिड़ा माण्हू असांखे न मिलंदा, उन्हनि खे वञी ॻोल्हणो पवंदो आहे, वॾी महिनत करणी पए अहिड़नि माण्हुनि खे ॻोल्हण में। पर आरबी जेको शुरू खां ई पंहिंजे बैनर में लिखियो न, सफ़ेद पोश लोगों की सग़यर आज़ मदद, उन सां तव्हां यकीन कंदो असांखे अहिड़ी अहिड़ी लेडीज़ फ़ोन कई, मास्टर्स थियल आहे, ग्रेजुएशन थियल आहे, ख़ूबसूरत स्टडीज़ जी पढ़ियल लिखियल, इंग्लिश ॻाल्हायल आहे, हाणे छा कनि? शादी थी वई आहे, डिवोर्स थी वई आहे, किराए घर में थियूं रहनि, अकेली थियूं रहनि। शुरूअ में असांखे फ़ोन थियूं कनि त असांखे पंहिंजी फलां लाइ हेल्प खपे, फलां लाइ असां मीटिंग लाइ घुरायूं था, पाण बि अचनि थियूं। उहो असल में ॻाल्हि इहा हुई, असांखे पंहिंजे लाइ बि खपे। पेरनि मां ज़मीन थी निकिरी वञे अहिड़ी औरतुनि खे ॾिसी त यार, हे त चए पई मूंखे पंहिंजी मुलाज़िमा लाइ कमु खपे, हे चए थी मां बि तव्हां सां मिली करे कमु कंदमि, काथे अगरि जॉब मिली वञे, काथे हे मिली वञे। ॻाल्हि इहा बि त आहे न, हींअर तव्हां ॾिसो त मेजॉरिटी हींअर डाइवोर्स केसिस जी तमामु घणी थी वई आहे। खुला जा एॾा केसिस था अचनि, एॾा केसिस था अचनि जो मां चवां थी त मैजिस्ट्रेट मथो पकड़े वेठा हूंदा हिन टाइम। 100 200 केसिस उन्हनि वटि पिया आहिनि, फाइल्स या उन्हनि जी टेबल्स ते पिया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खुला, डाइवोर्स बि न, डायरेक्ट खुला। भाई छो? या त प्रॉब्लम आहे कॉम्प्रोमाइज़ जो, या त चक्कर आहे ॿियो कोई। मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे एक्चुअली रीज़न छा आहे। मां पुछी थकिजी पई आहियां, पर मूंखे को वैलिड रीज़न न मिलंदो आहे। हिकिड़ो महांगाई जो दौर, मतिलबु तव्हां मास्टर्स कयल, तव्हांजे हथनि में डिग्रीज़ आहिनि, तव्हां वटि जॉब्स कोन्हनि, उन खां पोइ बि तव्हां खुला अप्लाई था कयो, त कहिड़े बेस ते था कयो? कंदव छा? वेंदव काॾे? तव्हांजी फैमिली तव्हांखे रखण लाइ तयारु कोन्हे, तव्हांजा कोई बि मतिलबु घर भाती तव्हांखे रखण लाइ तयारु कोन्हे, त तव्हां छा वञी मतिलबु शेल्टर होम्स में वञी रहंदा? उते ई मतिलबु सभु कुझु खाइण पीअण हर शइ उते ई थींदी, पोइ शादियूं न कयो न? इहो वॾो क्वेश्चन मार्क आहे सीरियसली। मतिलबु मां सोचींदी आहियां हिन बारे में, मुंहिंजो दिलि दुखंदो आहे त एॾा केसिस आहिनि खुला जा, एॾा केसिस आहिनि, पर वैलिड रीज़न अॼु ॾींहं ताईं नथो मिले त छा आहे। त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। बाजी किरण अब्बासी जी जी। मां सुधरा थी ॻाल्हायां सखर सां। जी जी अदी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? आदर ख़ैर आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ॿियो ॿुधायो, मौसम कीअं आहे तव्हांजो? बरसाति, ॾाढी बरसाति पई राति जी, कल्ह राति जी। हाँ, सखर में किन थी वियो आहे। किन थी वियो आहे? ॾाढो किन थी वियो आहे सखर में, असली हालत। अदी किन त हर जाइ ते थी वियो आहे, पर अल्लाह साईं हिदायत ॾे सभिनी खे। मुंहिंजो त घर वारो किरी पियो मींहं में, मुंहिंजो त घर वारो मींहं में किरी पियो। ओहो, बरसाति में ख़ैर थी वियो न? का ख़ैर आहे, अल्लाह ख़ैर कया। हेलो जी जी, बाजी ॻाल्हि त ॿुधो। ॿुधायो। तव्हां नूरानी ड्रामे में चवंदा त आशा ऐं निताशा काॾे वियो? अलाए काॾे वियो? तव्हांजी निणान हुयो न, छा था चओ? तव्हांजी निणान हुयो न आशा ऐं निताशा। आरफा मुंहिंजी निणान हूंदी। हा, वरी मां तव्हांखे ॾिठो सहेलिया ड्रामे में मां तव्हांखे ॾिठो आहे। हा, एॾो पुराणो ड्रामो, 4-5 साल पुराणो ड्रामो आहे उहो मुंहिंजो। हा, सहेलियां। हा, सहेलियां ड्रामो में मां तव्हांखे ॾिठो आहे। तव्हांजो पुट बि हुयो। हा, 10 सालनि जो पुट बि हुयो। वॾो थियो, हाणे त शादी बि कराए छॾीमांसि।
शादी थी हुयसि हाँ जल्दी वॾो थी वियो हाँ मां जल्दी वॾो थी वियो न शादी कराए छॾीमांसि हा हा हाँ दी एतिरो छा थी कयां वई शादी हा हाँ त दी उहा शाइस्ता काॾे वई नूंहं राणी ड्रामे वारी शाइस्ता उहा ख़बर न आहे पंहिंजे घर हूंदी हुनजा बि ॿार थी विया हूंदा हा ऐं मेरू हुई हिकु मेरू हुई ॿी शाइस्ता हुई हिकु तव्हां हुयो हा हुयूं त इलाही हा हा मूंखे दी जेको मूंखे यादि पवंदो आहे तव्हांजो ड्रामो हा हलो 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 तव्हांखे यादि कंदो आहे न हा मां यादि कंदी आहियां तव्हांखे ॾाढो अच्छा अच्छा वॾी महिरबानी भेण ईअं ई फ़ोन कंदा रहो ईअं ई असां सां ॻाल्हाईंदा रहो तव्हांजी मोहबत जी थोराइती आहियां मां थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ इहे अथव असांजूं सिंध जूं भेनरूं माशाल्लाह सादियूं वीचारियूं सादगी में भी सादगी खूबसूरती आहे ऐं माशाल्लाह वीचारी खे चवां थी त हुनजी शादी करे छॾी सच थी सम्झे ऐं ड्रामे में पुटु कैरेक्टर अहिड़ो हुयो सो इहे अथव मुंहिंजी सिंध जूं नियाणियूं माशाल्लाह अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे आबाद हुजो ऐं अल्लाह साईं हर नियाणी जी इज़त महफ़ूज़ रखे आमीन सुम आमीन सो ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं तव्हांजो बचपन मां पुछणु चाहींदसि त तव्हांजी अम्मी जी जीअं डेथ थी वई तव्हां 2-2.5 सालनि जा हुआ त पोइ तव्हांजी टेक केयर कीअं थी कंहिं तव्हांखे संभालियो छा हुयो 7-8 सालनि ताईं माना 2.5 सालनि खां 7-8 सालनि ताईं मुंहिंजी मासी मूंखे पालियो अच्छा ऐं मूंसां हिकिड़ो ट्विन ब्रदर आहे उनखे अच्छा। सभिनि खां वरी फुफो पालियो अच्छा अच्छा वॾो भाउ उहो अबू सां ई हूंदो उहो माइट में कंहिंसां न आहे सही पोइ 7-8 साल थी अबू खे कराची अचण जो ॾाढो शौक़ु हुयो त मां कराची वञी माना उहो कयां पोइ असां अबू सां गॾु हली आयासीं पोइ असां टई भाउ भेण ऐं अबू खैरपुर में असांजो हुयो त अबू जो पंहिंजो ट्रांसपोर्ट जो बिज़नेस हो तमामु बहितरीनु पर कराची अचण खां पोइ फ़ौरन ई त कुझु न पर हा कुझु जॉब्स ऑफर थियूं अनफॉर्चुनेटली नाइट जॉब अबू असांखे छॾण न पियो चाहे राति जो नंढड़ा ॿार अकेले कीअं वेंदा हालांकि रिलेटिव्स में कॾहिं पुफी जी धीअ कॾहिं कोई लाज़िमी असां वटि ईंदा 2 महीना 3 महीना स्टे कंदा हुया त ॿार नंढा आहिनि उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते असां वॾा थियासीं समझदार थियासीं उन खां पोइ माना कराची में जी हिकिड़ी जॻह शिफ्ट थी उन खां पोइ हाणे जिते रहिश आहे उते आयासीं पोइ उते माना पहिरों हेठि हॉस्पिटल ठही मथे घर ठहियो उन खां पोइ फैमिली इन करे घटि अचण में न थी जो हॉस्पिटल में जेके मां तव्हांखे ॿुधायमि न टीम हुई डॉक्टर्स जी लेडीज़ जेंट्स रिसेप्शनिस्ट उन्हनि सभिनि सां उन्हनि सिर्फ़ु हुन हॉस्पिटल में जॉब न कई उन्हनि असांखे बि पालियो एॾा फैमिली रिलेशन्स हुया छो जो माशाल्लाह सां हॉस्पिटल तमामु बहितरीनु हलंदी हुई पूरी पूरी राति केसिस हूंदा हुया त असां सॼो ॾींहुं स्कूल खां पोइ हेठि ई वेठा हूंदासीं कॾहिं रिसेप्शनिस्ट जी गोद में कॾहिं डॉक्टर जी हुन में ऐं हुननि खे बि असां सां इलाही मोहबत हुई बीइंग त शायदि ॿारनि जी मदर न आहे या कहिड़े बि न छो जो उहो दौरु ॾाढो भलो अॼु खां 9 साल पहिरियों पोइ बि सुठो हुयो हाणे शायदि आहिस्ते आहिस्ते वधंदो त वरी त उहा ॻाल्हि न आहे पर असां पाण स्टेबल थींदा वियासीं माशाल्लाह सां स्कूल ट्यूशन मदरसे सेट थींदा वियासीं आहिस्ते आहिस्ते ईअं ई बसि ज़िंदगी गुज़री 7वीं क्लास ते जी पुॼियासीं इहे सभु अहिड़ा केसिस आया जिन ज़िंदगीअ जो रुख अचानक सां ई मोड़े छॾियो अॼु सॼो ॾींहुं यूनिवर्सिटी खां पोइ सोशल वर्क ते ई सॼो ॾींहुं ध्यानु आहे फैमिली सां डिस्कस हे हो फलाणी माई जो हे मसइलो आहे हुनजो हीअं मसइलो थियो हो ॾिसो हीअं थी चए हो चवंदी आहे मूंखे महीने जी आख़िरी तारीख़ुनि में इहो मूंखे महीने जी आख़िरी तारीख़ुनि जो सम्झ में न ईंदो इहो छा मक़सदु आहे बाद में ख़बर पई त जेके जॉब वारा आहिनि उन्हनि जी महीने जा लास्ट डे वारा ॾींहं कीअं गुज़रंदा आहिनि इन करे उहो अची चवंदा आहिनि त अहिड़ा खोड़ सारा केसिस जेके असांखे ॾिसण में आया बहरहाल इहो मां सम्झी वियासीं त असांखे कमु करिणो आहे मुस्तक़ माण्हू लाइ को अहिड़ो जेको पंहिंजे पेरनि ते बीहे बाक़ी नंढी जेका बचपन जी ज़िंदगी नॉर्मली जीअं थींदी आहे वधीक खिलौननि सां खेॾियासीं पर इलाही न पर जेको असांजा ख़ानदान वारा ॿुधाईंदा आहिनि तव्हांखे एतिरी दिलचस्पी वग़ैरह न हुई खिलौननि में अॼु ताईं बि तव्हांखे पंहिंजी उहा जीअं अॼुकल्ह जी छोकिरनि खे थींदी आहे सेटिंग वग़ैरह उहा तव्हांजी न आहे अलाह साईं ख़ुशि रखंदा हलो ऑल द बेस्ट ऐं तव्हां थर में तमामु घणो कमु कयो आहे एजुकेशन जे हवाले सां हेल्थ जे हवाले सां तमामु घणो तव्हांजो कमु थियलु आहे उन जे बारे में असांखे थोरो ॿुधायो थर में काफ़ी टाइम खां असांखे फ़ोन पई अचे त तव्हां थर में बि कमु कयो पोइ 2019 में आई गेस असां हिकिड़ो थर चैरिटी शो कयो आर्ट्स काउंसिल में जंहिंमें असां थर लाइ कलेक्शन पिया कयूं 31 दिसंबर हुई 1 दिसंबर कल्चर डे जो इहो असांजो प्रोग्राम थियो ॾाढो माना ह्यूज प्रोग्राम ज़बरदस्त उन खां पोइ असां थर वियासीं पोइ उते असांखे जेका डिमांड उतां जे माण्हुनि कई त बाबा हिते ॿार जेके ॾेखारे ॾिसो न कपिड़ा न आहिनि तालीम न आहे हिते छो जो असांजो जंहिं महिल हर जॻह एजुकेशन लिखियलु हुयो न त हुननि असांखे चयो त तव्हां एजुकेशन ते असां वटि अचो इहे कापियूं किताब असांखे
उहो करे छो। पोइ उते हिकिड़ो छोकिरो उन उते माना हट में ई झोपड़े में ई उहो नंढड़ो सो स्कूल खोलियो जिते उन्हनि ॿारनि खे पढ़ायो वग़ैरह माना नंढड़े पैमाने ते। असां हितां वियासीं, असां उहे कापियूं किताब वग़ैरह डिस्ट्रीब्यूशन ॾिनी। पोइ उन्हनि पाण ई डिमांड कई त हेल्थ जो हिते वॾो मसइलो आहे रियली एॾो उते मसइलो आहे, एॾो मसइलो आहे। ऐं हिते बि इहो ई नूरियाबाद वारो सीन, ख़ुदा न ख़ासा अगरि कोई अहिड़ी केस वग़ैरह थियनि था उन्हनि खे शहर वठंदे वठंदे असांजी लेडीज़ ऐं हिकु हिकिड़ो त उते बीठो हुयो छोकिरो हुनजो जंहिंजी वाइफ खे माना डेथ थींदे 8 महीना थिया हुआ। इहो ई केस हुयो रस्ते में वेंदे वेंदे। अच्छा हॉस्पिटल त परे जी ॻाल्हि आहे, उहो थर में हुयो तालको डीपलो जो ॻोठु खान मोहम्मद खां डीपलो ताईं जो 2.5-3 कलाक जो एॾो ख़तरनाक पंधु। उतां जी हिकिड़ी स्पेशल गाॾी आहे, केकड़ो अलाए छा काकड़ो हुन गाॾीअ खे चवंदा आहिनि जी। 5000 जो किरायो त असां भरे आयासीं। चलो असां त वेलफेयर वारा हुयासीं, उतां जा मज़दूर माण्हू कीअं वेंदा हूंदा शहर, हे तव्हां जी लेडीज़ खे वेंदी हूंदियूं अहिड़े हुन केसिस में। त उन्हनि असांखे इहो चयो त हिते तव्हां मेडिकल कैंप स्टार्ट कयो, हिते महिरबानी करे इहो कयो। माना हुननि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे इहा रिक्वेस्ट कई त असांखे बि रिक्वेस्ट कई त असां उन ॾींहं खां कोशिशि में, पर असांखे हलासीं अगरि हिते कमु ॾिनो आहे त हिते, पर थर में वाक़ई में बि हेल्थ जी ज़रूरत आहे। जंहिं हिसे में असां वियासीं उन खां पहिरियों असां इहो ई ॿुधियो त थर में पाणीअ जी वॾी किल्लत आहे, पर जंहिं वक़्त में असां वियासीं पाणी जाम हुयो हुते। पोइ हेल्थ जी हुते डिमांड हुई त बाबा हेल्थ हिते माण्हू असांजा ईअं ई माना बेमौत था मरनि। सही बेमौत थियो न बसि रस्ते में वेंदे वेंदे माना उमेद आहे बची सघे थो। ठीकु आहे ज़िंदगी मौत अल्लाह जे हाथ में हूंदी आहे, पर इहे सभु शयूं आहिनि। सही, थैंक यू सो मच फरियाल, तव्हां हिते आया, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो, तव्हां सां कचहरी करे तमामु सुठो लॻो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हांखे घुराईंदासीं। ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बिल्कुलु, मैसेज असांजो इहो पहिरों बि हुयो तव्हांखे हाणे बि इहो ई आहे। सभिनि खां पहिरियों मेंबरशिप ते प्लीज़ असांजी फोकस कयो। डेली 10 रुपया, महीने जा 300 रुपया कुझु बि न आहे। मां इहो सम्झां थी उन तव्हांजे उन ज़रिए ते इहे जेका असांजा सिलसिला आहिनि कुझु हलनि था, कुझु रुकियल आहिनि, जीअं ओल्ड हाउस वारो या ॿिया जेके मेडिकल जा अञा जेके प्रोजेक्ट्स आहिनि इहे जेके हलनि था उहे तव्हांजी डोनेशन सां थींदा। त प्लीज़ काइंडली पूरे इंटरनेशनल लेवल ते जाते जाते ही इंटरव्यू हली रहियो आहे, जाते सुभाणे इंशाल्लाह रिकॉर्डेड हलंदो। प्लीज़ आरबी खे तव्हां सभिनि खां पहिरियों हिनजी वर्किंग ॾिसो, फेसबुक ते, इंस्टा ते, व्हाट्सएप ग्रुप्स ते, मुख़्तलिफ़ ते, यूट्यूब चैनल ते आरबी वेलफेयर फाउंडेशन जे। उन खां पोइ अगरि तव्हांजो ज़मीन हिन ॻाल्हि जी इजाज़त ॾे थो इंशाल्लाह त प्लीज़ असांजे हिन प्रोजेक्ट में असां सां हेल्प इंशाल्लाह। थैंक यू सो मच फरियाल, थैंक यू सो मच शोभी भाई। आपसे जाते जाते गाना ज़रूर सुनेंगे और इंशाल्लाह कल आपसे मुलाकात होगी। जी व्यूअर्स, त जीअं फरियाल ॻाल्हि कई त आरबी खे सपोर्ट कयो ऐं मेंबरशिप छा आहे, कुझु बि न आहे। डेली जा 10 रुपया, मंथली 300 रुपया, जीअं 1000 रुपये वारी ॻाल्हि बि फरियाल कई त मंथली 1000 रुपयो बि आहे मेंबरशिप। त थोरो हिसो वठो। इलाही एक्टिविटीज़ कंदा आहियूं असां ज़िंदगी में, कुझु अहिड़ा कम बि कंदा आहियूं जिन खे करण जो को फ़ाइदो बि कोन हूंदो आहे। इलाहियुनि जायुनि ते असां अननेसेसरी पैसो ख़र्च कंदा आहियूं, अननेसेसरी शॉपिंग करे ईंदा आहियूं, अननेसेसरी शयूं, कुझु अहिड़ो स्टॉक असां घर में जमा करे रखंदा आहियूं जिन जी असांखे नीड बि न हूंदी आहे। छो न उहे पैसा असांखे अहिड़े कम में लॻायूं जिथे असांजी आख़िरत बि संवरजी वञे ऐं कोई ख़ानदान सुठे तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे, कोई ॿार सुठे तरीक़े सां पढ़ी सघे, कंहिंजी ज़िंदगी संवरजी सघे, कोई हेल्थ वाइज़ सुठो थी सघे। सो सोचो, वक़्तु अञा वियो कोन्हे, तव्हांजे हथनि में इलाही कुझु आहे जेकॾहिं तव्हां पाण दिलि सां करणु चाहियो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी शोभी भाई। ज़मीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां। दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान। ये सॉन्ग तो आप भी गा सकती हैं मेरे साथ। दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल
पाकिस्तान जा जा पाकिस्तान। का चेहरा बनता है, चेहरा बनता है। फूल की लड़ी में पिरोए तो फिर सहरा बनता है, सहरा बनता है। दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान।